Hello everyone, this is your host and host Mazhar Sittar and welcome to the late night show with Mazhar Sittar में तव्हांखे वेलकम चवां थो, भली कार चवां थो, उम्मीद ठीकु हूंदा, मज़े में हूंदा, ख़ुशि हूंदा। देन आई एम बैक, काफ़ी टाइम जेको ॿाहिरि हुउमि देन पाकिस्तान अची वियो आहियां ऐं ॿाहिरि कमकार पिया कयूं, हिकिड़ो ॿाहिरि जो हिकिड़ो पंहिंजो एक्सपोयर आहे कमु करण जो। इलाही कुझु माण्हू सिखे थो, लर्न करे थो, मतिलबु कल्चरल खोड़ सारी शयुनि जे बारे में ख़बर पए थो, उथणी वेहणी ख़बर पवनि थियूं ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं जेके तव्हांजे लाइफ में एड ऑन थींदियूं न, पोइ तव्हां लाइफ में सम्झी वञो त तव्हां किथे बीठा हो ऐं तव्हांखे छा करणु घुरिजे। जॾहिं मूंखे पंहिंजी जेका फील्ड आहे स्पेसिफिक जेके मीडिया जी फील्ड, उते न इंटरनेशनल ऑडियंस आहे सॼी ऐं इंटरनेशनल तव्हांजा कॉम्पिटिटर्स आहिनि। हिते तव्हांखां डोमेस्टिक तव्हांजा माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि जो उथणी करणी रहणी सहणी, इवन उतां जो फैशन, उतां जो सभु टोटल चेंज आहे। बट ॾाढा प्रोफेशनल बि आहिनि, ॾाढा मज़ेदार बि आहिनि। त ॾाढो ओवरऑल ॾाढो सुठो एक्सपीरियंस आयो आहे ऐं स्टिल कमु कयूं पिया, स्ट्रगल करणु घुरिजे लाइफ में, कॾहिं बि नेवर गिव अप हुजे, कॾहिं बि माण्हू कुझु ज़िंदगी में कॾहिं बि किथे बि कुझु बि करे सघे थो। सो खोड़ सारे एक्सपीरियंस, पर हिकिड़ी मां उहा शइ ॾिठी जॾहिं करे मां पंहिंजे गेस्ट प्रोग्राम में जंहिंखे घुरायोसीं, कंटिन्यूस हाणे को लाइनअप लॻा ड्यू टू हुननि जो बिज़ी स्केड्यूल एंड एवरी टाइम शी इज़ बिज़ी। त हिकिड़ो ब्यूटी जो एस्थेटिक जेको उते एॾो GCC जेको सॼो रीजन आहे, जॾहिं मां ॾिठुमि त असां वटि इहो त हाणे रुझान आयो आहे, बट हो त इलाही माण्हू इंटू वन शयुनि जे। हिकिड़ी मेकअप जी इंडस्ट्री आहे, उहो आस्ते आस्ते घटिजी पियो वञे, एस्थेटिक हिकिड़ो एॾो बूम आहे उन में, हर ॿियो टियों माण्हू उन में लॻो पियो आहे ऐं क्लिनिक्स ते रश आहे जिते किथे आहे। त उन मां चयो यार हे त वॾी इंडस्ट्री आहे ऐं हिकिड़ो वॾो कमु आहे हिते, वॾियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं वॾी सेंसिटिव ऐं डिफरेंट क़िस्म जी फील्ड आहे। पोइ मां मोटी आयुमि हिते त डेफिनेट, अॻु में बि डॉक्टर साहिबा असांजे शो में अची चुकी हुई, त मूंखे अहिड़ी पोइ आइडिया थियो जॾहिं मां उते ॾिठो, मां हिते कंपेरिज़न में अची वियुमि त जेकॾहिं असांजो पंहिंजो माण्हू आहे, पंहिंजो माण्हू जेके इन लेवल ते पुॼे थो त वी शुड प्राउड एंड उनखे ओन बि करणु घुरिजे। सो ऐं जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो माण्हू इहो जेको तव्हांजो सखर मोह शिकारपुर लाड़काणो हैदराबाद कांदाकुड़ कशमीर जेके बि लोकल जेके पंहिंजा इलाइक़ा आहिनि, उन जे ॻोठनि जो वञी करे हिकिड़ी नवाबशाह मां पढ़ी करे ऐं इंटरनेशनल डिग्रीज़ वठी करे इंटरनेशनल लेवल ते वञी कमु करे उहो प्राउड करणु घुरिजे। ऐं असांजे माशरे में त अक्सर करे डॉक्टर इंजीनियर त थींदा, पर छोकिरियुनि खे हिकिड़ी एम्पावरमेंट घटि हूंदी। त हिकिड़ी प्राउड आहे ऐं हिकिड़ो बिज़नेस डेवलप करणु हिकिड़ो बिज़नेस डेवलप करणु ऐं हिकिड़ी एम्पायर खड़ी करणु, त असांखे वी शुड प्राउड। अॼु असां सां गॾु आहे डॉक्टर अमरीन रोशन। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? सॉरी आई एम ओवरऑल एग्जैक्टली नॉट वेल बिकॉज़ तव्हां सां कमिटमेंट, तव्हां शेड्यूल एॾो बिज़ी आहे न, इन जे करे शयूं मूंखे शर्मिंदगी बि थिए, मूंखे पहिरियां बि सॼो, पर इहो ई इतफ़ाक़ थी वियो की ख़बर अथव पेशेंस जे करे माण्हू सिर्फ़ु पेशेंस खे न छॾण जे करे जेको आहे न, इहो माण्हू फसी थो पए की माण्हू कमिटमेंट थो करे छॾे न। पर इनशाला हाणे नेक्स्ट टाइम बि तव्हां कॾहिं घुराईंदो, मूंखे रुगो तव्हां 2-3 ॾींहं पहिरियां ॿुधाईंदो, मां पंहिंजे बिल्कुलु पाण खे, मूंखे आई लव टू कम टू योर शो। सिंधी शो में वञणु केॾो मुश्किल सां मिलंदो आहे। अच्छा, मां जॾहिं एस्थेटिक, यू आर द एस्थेटिक फिजिशियन। अच्छा, असांखे हिन माण्हुनि खे इलाही स्कोप न हुयो। तव्हां अॻु में बार भी चवंदा हुआ प्रीवियस शो में जेके थियो न, तव्हां वाक़ई हिनखे एम्फसाइज़ कंदा, पर मां एतिरो माण्हुनि में शऊर न हुयो। बट जॾहिं मां ॿाहिरि कमु कयां थो ऐं ॿाहिरि ॾिठो आहे हिन केॾो वॾो स्कोप आहे, केॾा माण्हू कॉन्शियस आहिनि, केॾियूं फैमिलीज़, मतिलबु ईअं आहे त जेकॾहिं हिकिड़ी त ईअं बि हुया त माना ॿुधण में अचे पियो त जिन जी शादी 2 साल अॻिते आहे, त 2 सालनि जो प्रोसेस हुयो त भई असांजो अपॉइंटमेंट्स ऐं सिटिंग्स असांखे एस्थेटिक हिकिड़े प्रोसेस। तव्हां ॿुधायो त कहिड़े मुल्क में किथे में कमु थो कयां? अगरि तव्हां UAE में, तव्हां ख़ुदि ॾिसो UAE में हर सेकेंड, नॉट इवन सेकेंड, आई थिंक एवरी वुमेन हैज़ गॉट समथिंग डन। सभु हर के कुझु न कुझु करायो आहे इलाही, बिल्कुलु। मतिलबु फेस जा खोड़ सारा, इवन मतिलबु सॼा जेके बि ख़बर पई आहे त जेके हॉलीवुड जा, बॉलीवुड जा जेके बि उन्हनि जा जेके बि उहे सभु आर्टिस्ट ई हुननि जूं। तव्हां ॾिसो पहिरियां अॼु खां करे छॾियो 10 साल पहिरियों, चलो 10 साल पहिरियां जॾहिं मिस वर्ल्ड हूंदी या मिस यूनिवर्स हूंदी, उहा सॼी नेचुरल हूंदी, उहा जेकी हूंदी उनखे उन ते ई अवॉर्ड पे मिलंदो, छो जे हू एज़ इट इज़ जीअं हूंदी उनखे उहो अवॉर्ड मिलंदो, उनखे जीअं मिली वेंदो को मिस यूनिवर्स जो या मिस वर्ल्ड जो या जीअं कंट्री सां। उन खां पोइ हू पंहिंजा कमु भले शुरू कयो बाद में, बोटॉक्स ऐं फिलर्स ऐं थ्रेड्स एंड एवरीथिंग, पर उहो एतिरी यंग हूंदियूं आहिनि, इहे मिस वर्ल्ड एंड मिस यूनिवर्स 19-20 जूं, इन खां मतिलबु सम्झो 18+ छोकिरियूं हूंदियूं आहिनि, ज़रूरत ई न हूंदी आहे। पर हाणे
तव्हां ॾिसो जेकी मिस वर्ल्ड जो लक़ब खणे थी या मिस यूनिवर्स जो, उहा पाण अनाउंस करे उन्हनि जा नंढा नंढा तव्हां ॾिसो जेके उन्हनि जा इंटरव्यूज़ आहिनि उहे पाण अनाउंस करे चवनि थियूं कि जस्ट टू गेट दिस अवॉर्ड आई वॉज बीइंग डूइंग एस्थेटिक प्रोसीजर्स एंड मल्टीपल इंजेक्शंस ऑन माई फेस एंड माई बॉडी सिंस 2 years। तव्हां मूंखे ॿुधायो हाणे महिनत थी थिए मिस वर्ल्ड थियण लाइ, तव्हांखे 2 सालनि खां वठी कंटिन्यू एस्थेटिक्स जा प्रोसीजर कराइणा। अच्छा, दुबई में मां कमु पियो कयां त मां हिकिड़ी क्लाइंट आयल असां शूट कयूं पिया, हिकिड़ी एस्थेटिक सर्जन हुई या फिजिशियन जेको बि हुयो, उन्हनि हिकिड़ी मतिलबु हस्बैंड एंड वाइफ आयल हुया जेके उनजी शादी थियण हुई, मतिलबु उहे फियांस हुया, उन्हनि प्लान कयो त उन छोकिरी जो को प्लान हुयो त उनखे नक जो से हुयो कुल, माना टोटल 2 सालनि जो प्रोसीजर हो उन्हनि जो। ईअं आहे प्रिपरेशन, साल 2 साल पहिरां थी थिए। ऐं हुन छोकिरी खे पंहिंजो हिकु ड्रीम हूंदो आहे कि डॉक्टर अमरीन हे मां हिकिड़ी तस्वीर खणी आई आहियां, मूंखे हिन वांगुरु फीचर्स खपनि। पर एक्चुअली जॾहिं हिकिड़ो माण्हू एशियन आहे त उनखे एशियन फीचर्स ई आहिनि त उनखे उअं ई चेंज करे सघे थो थोरो घणो। पर हिकिड़ो माण्हू रशियन हुजे या हिकिड़ी माण्हू छोकिरी पाकिस्तानी आहे, शी कैन नॉट टर्न इन टू अ रशियन फेस। पर इन द अदर साइड मां पॉजिटिवली तव्हांखे ॿुधायां, विदाउट टेकिंग एनी सेलिब्रिटीज़ नेम, केॾियूं प्यारियूं उन्हनि जूं शक्लूं अञा थी वियूं आहिनि, एॾियूं प्यारियूं शक्लूं थी वियूं आहिनि, छोटा छोटा कम कराए, ऐं एतिरियूं तमामु शक्लूं आहिनि जेके ख़राब थी वियूं आहिनि, कुझु कमनि खे वधीक कराए कयूं। राइट, असां शुरू कंदासीं। सभ खां पहिरियों असां वटि हिकिड़ो त पासो आहे इहो, ठीकु आहे, पर असांजे लाइ प्राउड ॻाल्हि इहा आहे त तव्हां हैदराबाद जा थी करे, पंहिंजो माण्हू थी करे, या PMC में तव्हां ग्रेजुएट थी करे, एॾी वॾी एम्पायर, एॾी वॾी हिकिड़ी डिफरेंट मार्केट आहे। अक्सर करे असां वटि मतिलबु फिजिशियन थींदा आहिनि मेडिसन में, गाइनी में, ऐं डिफरेंट जेके बि आहिनि, ही तव्हां चूज़ कयो, तव्हांखे अंदाज़ो हुयो त इन जो अॻिते हली एॾो इहा मार्केट या हिकिड़ो एॾो डेवलप थींदो, एॾो एम्पायर तव्हां बीहारे वेंदा। तव्हां वॾो था चओ न त मूंखे हींअर ई कुझु डपु थो थिए, जहिड़ो वॾो त सम्झो मां कुझु वॾो सम्झा ई नथी। आई थिंक जेको आहे तव्हांजो क्लाइंटेज आहे वरी मतिलबु मूंखे कॾहिं एवरी सेलिब्रिटी कम टू यू, नॉट एवरी, पर इहो आहे की अचनि था माशाल्लाह इलाही अहिड़ा सेलिब्रिटी। हाणे ख़ुशी हिन ॻाल्हि जी थी थिए, कामयाबी ईअं महसूस थी थिए की पहिरां सेलिब्रिटीज़ ईंदा जंहिंजूं तस्वीरूं वठंदासीं असां ऐं उन्हनि खे चार्ज कोन कंदासीं, रिक्वेस्ट कंदासीं असां। हाणे उहे सेलिब्रिटी था अचनि जेके पे करे था वञनि ऐं तस्वीर नथा ॾियनि, त हाणे पंहिंजी कामयाबी महसूस थी थिए की हाणे माशाल्लाह असां अलाह से हिते पहुचायो आहे की माण्हू पे करण लाइ तयार आहे, पर उहो चए थो प्लीज़ असांखे पंहिंजी तस्वीर न आहे ॾियणी, तव्हांखे जेतिरा पैसा घुरो तव्हांखे ॾींदासीं। त मां उन ते असां वरी बैक था अचूं त तव्हां इन मार्केट में आया, तव्हांखे आइडिया आयो त बिज़नेस मॉडल हुयो तव्हां वटि, या तव्हांजी हिकिड़ो हॉबी, या तव्हां सोचियो त मां इहो पैशन हो, पैशन ते कंप्लीट पैशन, अहिड़ो एथुइज़म ऐं पैशन। मां चयो अलाह साईं, हीउ जेको मुंहिंजो चहिरो बचपन खां एॾो ख़राबु रहियो आहे, हाणे मां जेके बि टीन एज खां ॾिसंदसि बिगड़ियल शक्लुनि में कि दाणा था थी वञनि, पस वारा दाणा। असांजा ॻोठनि में, नंढे नंढे शहरनि में केतिरा अहिड़ा ॿार आहिनि, केतिरा नंढा ॿार जेके खारे पाणीअ करे उन्हनि जे मुंहं में केॾा दाग आहिनि, छो जे दाणा हुआ ऐं दाणा वरी बाद में दाग थी विया, उहे खॾा थी विया, ऐं कंहिंजी शक्लूं कारियूं थी वियूं, त अहिड़ियूं कारियूं थी वियूं उस खां, छोकी छा हुननि खे सन प्रोटेक्शन जे बारे में ख़बर ई कोन्हे। त इन जे करे, छो जे मां सिंध मां आहियां ऐं सिंध जा माण्हू सुञाणिया ऐं सम्झां थी त उन्हनि जो कीअं कल्चर आहे, छा आहे, उथी बहिराणियुनि में वञिणो आहे छा, त मां सिर्फ़ु हाई क्लास माण्हुनि जी ॻाल्हि नथी कयां, मां उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि थी कयां जेके मेजॉरिटी आहियूं असां, जंहिंखे सन प्रोटेक्शन जे बारे में ख़बर कोन्हे, जेके ख़बर कोन्हे त मुंहुं धोइबो त साॻो साबुण कोन यूज़ कबो रोज़ जेको ॿाहिरि पियो आहे। इन सभिनि शयुनि जी मदद लाइ मां इहो फील्ड चूज़ कयो की एस्थेटिक्स में अची। ऐं हालांकि मां ॿुधो आहे इहो हमेशह की जेकी ॾाढी प्यारी हूंदी आहे या प्यारो हूंदो आहे छोकिरो, उहो ई एस्थेटिक फील्ड खे कंदो आहे सेलेक्ट, ताकी उन्हनि जूं शक्लूं ॾिसी करे माण्हू उन्हनि वटि ईंदा आहिनि त भई ख़ुदि को बना के रखा है तो हमें भी अच्छा कर देंगे। पर मां तव्हांखे सची ॿुधायां, जेतिरी मुंहिंजी बिगड़ियल शक्ल हुई ऐं अॼु ताईं मुंहिंजा उहे खॾा न वञी सघिया आहिनि, मां इन डप में ई इन फील्ड में आयमि की शायदि कुझु माण्हुनि जी मां मदद करे सघां, जीअं मुंहिंजी मदद थी। इहा तव्हांजी बि ॻाल्हि कई, बट जेको अक्सर करे छोकिरियूं जेके MBBS कनि थियूं या कॉलेज में, त उन्हनि जा हिकिड़ा सर्टेन ड्रीम्स हूंदा आहिनि न, मतिलबु त मूंखे ठीकु आहे हीउ कमु करिणो, हुन खां मुंहिंजी लाइफ आहे, फैमिली आहे, शादी आहे, बट यू नेवर स्टॉप, मां अॼु ताईं कोन रुकी आहियां, कंटिन्यू कमु पई कयां। इंस्पिरेशन मोटिवेशन कहिड़ी रही तव्हांजी, त तव्हां सोचो मां करे थो पुछां तव्हांखां त जेके असांजूं छोकिरियूं जेके कॉलेज में यूनिवर्सिटीज़ में पढ़नि थियूं, जिन जा तव्हां आइडिया लयो, बिकॉज़ तव्हां वटि त वॾो ह्यूज मूंखे आइडिया आहे, तव्हांजो वॾो सर्किल आहे, त कहिड़ी इंस्पिरेशन मोटिवेशन, तव्हां त साॻा ई माण्हू असांजा हैदराबाद, सखर, शिकारपुर, सिर्फ़ु बाबा साईं अलॻि ई सोच जा माण्हू आहिनि, उन्हनि जो बेटा
उहो सोचींदा जेको 20 साल पोइ थिए, उहे हूंदा आहिनि न कुझु माण्हू ईअं। हा मुंहिंजी मोटिवेशन, मुंहिंजी इंस्पायरेशन मुंहिंजा बाबा साईं। उन्हनि मूंखे चयो बेटा डॉक्टर थी वञिजांइ, पोइ डॉक्टरी में उहो कमु कजांइ जेके ॿिया न कंदा हुजनि, मतां तूं कंहिं अहिड़ी जॻह ते पहुची जेको असां सोचियो हो त असां कॾहिं पहुचूं ऐं असां न पहुची सघियासीं। बसि बाबा साईं मुंहिंजी मोटिवेशन हुआ। पोइ अलाह साईं अहिड़ो कदम कयो की हस्बैंड एॾो सुठो मिली वियो, एॾो सपोर्टिव की उन मूंखे कदम ब कदम मुंहिंजी शादी खे 19 इयर्स था थियनि, अॼु ताईं साथ न छॾियो अथई माशाल्लाह। न इमरान भाई ॾाढो पॉज़िटिव आहे, हिकिड़ो डाउन टू, जॾहिं वरी उनखे अलाह सां इज़त ॾिनी आहे जेतिरो नवाज़ ओतिरो ई पॉज़िटिव ऐं डाउन टू अर्थ माण्हू आहे। त भई सेल्फ जेका मोटिवेशन आहे न, जीअं अॼुकल्ह जी छोकिरियूं आहिनि हिकिड़ो लिमिटेड पंहिंजो रखियो आहे त उहो 4 साल जी डिग्री करणी आहे, उनखां पोइ शादी करणी आहे, दैट्स इट, घर संभालणो आहे। बट अॼुकल्ह जो दौर अहिड़ो आहे त जेकॾहिं माण्हू फाइनेंशियली इकोनॉमिकल तौरु माण्हू स्टेबल हुजणु घुरिजे, औरत ऐं मर्द खे गॾु हलणु घुरिजे, कमाइणु घुरिजे। हिकिड़ो पहलू इहो बि त आहे, इन ॿियनि शयुनि जे बाद में त इहो बि त हिकिड़ो वॾो पैसो इहा ॾाढी वॾी सोच आहे। हाणे हिकिड़ी छोकिरी आहे ऐं भले सिंधी आहे, बलोची आहे, पठान आहे, उर्दू स्पीकिंग केर बि आहे, ऐं उहा छोकिरी ॾाढा ड्रीम्स थी रखे की मूंखे एस्थेटिक्स में ई कमु कराइणा आहिनि, पर हुन एतिरा पैसा न आहिनि। अगरि पंहिंजो कमाईंदी त पंहिंजे पाण ते त लॻाए सघंदी। त इन जे करे मां चवां थी भले टीचर खां वठी डॉक्टर हुजे का, टीचर हुजे का, बैंकर हुजे, पर जॉब करणी घुरिजे। भले वर्क फ्रॉम होम करे घर में कपिड़ा सिबे, जेको करे सघे थी वुमेन शुड डू, नॉट ओनली टू सपोर्ट हस्बैंड त कुझु अहिड़ा आहिनि जेके ॾाढा वेल ऑफ आहिनि, चवंदा त उनमें ज़रूरत ई न आहे। पर तव्हां ॾिसो केतिरा बि वॾे पैसनि वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि जूं ज़ालूं वर्क फ्रॉम होम कनि थियूं, करणु घुरिजे, मुंहिंजे हिसाब सां ज्वेलरी ठाहिनि पियूं, कुझु न कुझु कनि पियूं, ऐं करणु घुरिजे। ऐं मतिलबु माण्हू बिज़ी रहे थो, शयुनि खे ॾिसे थो, ऐं सदा ईअं त एहसासु थिए थो पैसे कमाइण जो। बिल्कुलु हिकिड़ो टाइम थो अचे जॾहिं तव्हां तमामु घणो पैसो कमाइण लॻो था न, तव्हां कंजूस थी था वञो, पोइ तव्हांजो दिलि नथो थिए एतिरो ख़र्चो करण जो। जॾहिं तव्हां हिकिड़े एवरेज लेवल ते आहियो, तव्हां मिडिल क्लास में था हुजो, त तव्हांखे कॉम्प्लेक्सिस था थियनि की यार मूं वटि ही कोन्हे, मां वटि जल्दी पैसा अचनि त मां हीउ वॾो फ़ोन वठां, ताकी माण्हू ॾिसनि मुंहिंजे हथ में कहिड़ो फ़ोन आहे। उनखां पोइ माण्हू चए थो यार हीअ फलाणी जैकेट पायां, माण्हू ॾिसनि बाबा हीअ वरी गाॾी वठे थो त माण्हू ॾिसनि मां कहिड़ी गाॾी बीहारी आहे। जॾहिं उहो ॾाढो कमाए थो वठे 40s में ॾाढो कमाए थो, पोइ उनखे नंढड़ी कोरे वणे थी, उनखे हिकिड़ी सिंपल रबड़ वारी वॉच वणे, सिंपल लाइफ वणे थी। उहो चए थी यार मूंखे कंहिंखे, या चए थो या चए थी मूंखे कंहिंखे कोन्हे ॾेखारिणो। उहो सिंपल हिकिड़ी शर्ट पाए जंहिंमें को लोगो न आहे लॻियल, उनखे वञण में मज़ो ईंदो। जॾहिं सभु कुझु मिली थो वञे न मज़र, पोइ दिलि नथी थिए माण्हू खे की माण्हू एक्स्ट्रा वठे या कुझु एक्स्ट्रा ख़र्चो करे। बिल्कुलु, इहा तमामु सुठी ॻाल्हि लॻियो तव्हां। मां चवां तव्हां असांजी जेके छोकिरियूं आहिनि, स्पेशली तव्हां वेठा हो जेके अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे, तव्हां अपडेट हूंदा त जीअं ॻोठनि जी छोकिरियूं आहिनि असांजूं, ऐं प्राउड कंदा, मां ॻोठ जो आहियां त आई एम प्राउड आहे, मां प्राउड कंदो आहियां हिन शइ ते। त उन्हनि जे ड्रीम्स खे तव्हां कॾहिं अंडरस्टैंड करे सघंदा हो, बिकॉज़ तव्हां उन एज में रहिया हो, त डू हैव आइडिया के ॾाढा ड्रीम्स सभिनि खां पोटेंशियल आहे, डू यू थिंक कि डिफरेंट फील्ड्स में बिल्कुलु पोटेंशियल आहे। सभिनि खां पहिरियां त हर हॉस्टलर खे, छोकिरी खे अंदरि ई अंदरि इहो ड्रीम हूंदो आहे त मां स्पेशलाइज़ेशन कंहिंमें कंदसि। MBBS ही इनफ कोन्हे असांजे मुल्क लाइ, कंहिं बि मुल्क लाइ। उहो स्पेशलाइज़ेशन जल बि ख़र्चो आहे जेको सोचे थी त छा मां हितां निकिरी, छो जे मां मैरिड अञा कोन आहियां, छा मुंहिंजो फादर एतिरो अफोर्ड करे सघे थो, या मुंहिंजी एतिरी इनकम मुंहिंजी हाउस जॉब मां मूंखे मिलंदी जो मां अदर फर्दर पढ़ाई लाइ, पंहिंजे बुक्स लाइ, पंहिंजी शयुनि लाइ ख़र्चो करे सघां थी, या फर्दर छुटे। तव्हां ॾिसो एग्ज़ाम्स बि पैसनि सां ॾियणा था पवनि। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। एग्ज़ाम्स बि MCPS ऐं FCPS जा एग्ज़ाम्स ॾियण जे लाइ, हुनजी एंट्री जे लाइ, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एडमिशन वठण जे लाइ, पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ रुगो पैसा खपनि। त पहिरियां त हिकिड़ी छोकिरी वटि जंहिं वटि पैसा न आहिनि, सभिनि खां ॾुखी उहा आहे जंहिं वटि पैसा न आहिनि। मां चवां थी इदारनि सां भले माण्हू न ॻाल्हाए थकिजी पियासीं, सॼो मुल्क थकिजी पियो, नथा इदारा कमु कनि, हर इदारो नथो कमु करे। मां चवां थी अंदरि ई अंदरि भले हिकिड़ो माण्हू ॿिनि खे सपोर्ट करे, 3 खे सपोर्ट करे, पर ख़बर पए न उथी अची ॻाल्हाइनि उहे छोकिरियूं, स्पेशली छोकिरियूं, त चवनि की भई मुंहिंजो हीउ ड्रीम आहे, ऐं डॉक्टर अमरीन या कंहिंखे बि चवनि की भई मूंखे हेतिरी हेल्प जी ज़रूरत आहे, ऐं अॻियां इनशाला आउं कमाईंदसि, मां वापसि करे छॾींदसि, भले ईअं चवे। पर उन्हनि जी बाक़ाइदा हिकिड़ी स्टेज ते पहुचण ताईं जी मदद करणी घुरिजे। अच्छा, मां लेट सपोज़ तव्हांजा कॉम्पिटिटर्स या तव्हांजी फैमिली में या मिट माइट जेके बि सम्झनि, या ईअं असां सम्झूं था या सम्झां ईअं त डॉक्टर अमरीन स्ट्रगल न कई आहे, इहो ग़लति हूंदो मुंहिंजे हिसाब सां? ॾाढो स्ट्रगल कयो आहे मां, असांजो ॿिए क़िस्म जो स्ट्रगल आहे। बिल्कुलु पैसे में स्ट्रगल कोन कयो मां, मां कॾहिं खाधे पीते में स्ट्रगल कोन कयो, मां घुमण फिरण में स्ट्रगल न कयो, मां पंहिंजे कम में ॾाढो स्ट्रगल कयो, महिनत कई, सिखण जे केतिरी महिनत कई आहे, मतिलबु मां ग़लतियूं करे करे छा ग़लति पई कयां, अञा छा सही कयां, भले फ्री में कयां पर कयां सही कमु, कयां त सही कमु, भले फ्री में कंहिंखे ॾियां। इहो जेको स्ट्रगल आहे न 10 डॉक्टरनि जे पोयां पढ़णु, ऐं डॉक्टर सेखारे चए तू तो चीती है, चल भाई तुझे अब मैं और नहीं सिखा रहा,
तू 2 दफ़ा देखेगी और तीसरी दफ़ा में फिर तो तू चीती बन जाएगी। हर ॻाल्हि हर माण्हू जी ॿुधणु, कंहिंजूं कुझु ॻाल्हियूं ॿुधणु, इट्स अ बिग स्ट्रगल इवन इफ यू हैव मनी। ऐं पैसे हुजण खां पोइ काई शइ बिज़नेस मॉडल ठाहिणु, उनखे रन करणु, उनखे उन लेवल ते बीहारणु ॾाढो ॾुखियो। सभिनि खां आसान कमु आहे कंहिंजे लाइ जॉब करणु ऐं कंहिंखां सैलरी वठणु। तव्हां कंहिंखां महीने जी सैलरी वठो ऐं थम इन थम आउट कयो, बसि सभिनि मां आसान कमु आहे। तव्हांजी ज़िमेदारी उन्हनि कलाकनि जी आहे। जॾहिं मां पार्कलैंड में कमु कंदी हुअमि, साउथ सिटी में कमु कंदी हुअमि, त उते थम इन थम आउट हूंदो, कुझु कलाक हूंदा। अमन फाउंडेशन में कमु कंदी हुअमि, मुंहिंजी नौकिरी 7,000 जी, पोइ 13,000 थी वई, पोइ आख़िरी नौकिरी 35,000 जी। आई वॉज़ वेरी हैप्पी ऑन क्लाउड 9। आई वॉज़ वेरी हैप्पी। मूंखे थम इन करिणो हूंदो, सॼा पेशेंट ॾिसणा हूंदा फ्लोर ते, ऐं मज़ो ईंदो। उन टाइम ते मां छा कंदी हुअमि, जीअं मूंखे 9 बेड मिलिया त 2 छोकिरियूं, मां 2 बेड ॿिया वठी छॾींदी हुअमि, त भई मुझे दे दो, तुम जाओ मैं कर रही हूँ तुम्हारा। मज़ो ईंदो। नर्सूं एॾियूं ख़ुशि हूंदियूं मुंहिंजी ड्यूटी वारे डे ते, जो मां नर्सुनि खे चवंदी हुअमि ड्रिप मैं लगाऊंगी, मुझे सीखना है। ऐं उहो अॼु ताईं कमु आयो। मूं वटि पेशेंट अचनि था, उनजे PRP जो ब्लड मां पाण थी ड्रॉ कयां, त मूंखे नर्स जी ज़रूरत नथी पए, हालांकि नर्सिस आहिनि। इहा तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां थी कि हर शइ स्ट्रगल सां थी मिले ज़िंदगी में। ऐं हर उहा छोकिरी जंहिंजो ड्रीम आहे ऐं जंहिं वटि पैसा न आहिनि ख़ासि तौर ते, या रिसोर्स कान्हे, या फादर न पियो अलाउ करे, हस्बैंड न पियो अलाउ करे, फेस द फेयर करे ड्रग छॾे निकिरी अचे अॻियां। हर छोकिरी में पोटेंशियल अथव, कुझु न कुझु ठही निकिरंदी, रुगो आवाज़ कढे पंहिंजी निकिरे। बिल्कुलु। अच्छा, इहो जेको तव्हांखे बिज़नेस मॉडल खे सस्टेनेबिलिटी ॾाढो प्रॉब्लम आहे। काई शइ करे वेंदा आहियो विच इज़ वेरी ईज़ी, बट सस्टेनेबिलिटी इज़ अ वेरी वेरी बिग प्रॉब्लम। बिकॉज़ बीइंग अ बिज़नेस वूमन, इट इज़ नाउ यू डेवलप द बिज़नेस एंड हाउ डिफिकल्ट इट इज़। आई हैव बॉट ब्रांड ऑल्सो। हाणे त नयो प्रोडक्ट कढियो अथऊं असां। उहो सॼो प्रोडक्ट इट्स ऑल मेड अप ऑफ फ्लावर्स, प्लांट ऐं फ्लावर्स, प्योरली ऑर्गेनिक। उन में असां को केमिकल कोन्हे विझरायो, को स्टेरॉइड कोन्हे, ऐं उहो ब्राइटनिंग जो प्रोडक्ट आहे। हर माण्हू खे गोरो थियण जो शौक़ु आहे, पर हीअ इहो कि हीअ देरि सां असरु पहुचाईंदो, छो जो इन जे अंदरि स्टेरॉइड्स कोन्हनि कि फ़ौरन चमकाए छॾनि। पर इहो असांजो ओवर प्रॉमिस आहे कि निशान छॾींदा आहिनि न, जेके पिगमेंटेशन वाइटनिंग क्रीम, जेके निशान पोस्ट मतिलबु तव्हां लॻाए छॾियो 6 महीना, पोइ जॾहिं तव्हां छॾे ॾियो त उहो निशान छॾे वेंदो। इहे निशान कोन छॾींदा। एतिरी महिनत 4 सालनि ताईं कई आहे मां हिन प्रोडक्ट खे खणी अचण में, पर मज़र प्रोडक्ट महांगो आहे न, छो जो ॿाहिरां थाईलैंड मां ठही पियो हुजे, सील पैक उतां ठही पियो हुजे, उनजी पैकेजिंग खां वठी प्रोडक्ट जी कॉस्ट, घुराइण जी कॉस्ट, सभु महांगो थो पए। हाउ अबाउट वेल गॉट इट, बिल्कुलु कॉस्टली हूंदो। हाउ अबाउट असां चऊं था न त हिकिड़ी छोकिरी थी करे एॾी वॾी मार्केट में पंहिंजो बिज़नेस डेवलप करणु, चैलेंजिस कहिड़ा हुया तव्हांखे? तव्हां ॾिसो, मां रुगो पंहिंजे हस्बैंड खे इहो पियो चयो परीहं, मुझो कैसे अपडेट करूं खुद को, अपडेट कहते रहते हो, अपडेट करो अपडेट करो अपडेट करो। मैं 3 दिन में अपडेट करती हूँ, चौथे दिन नई चीज़ आ जाती है। एॾो फास्ट थी वियो आहे, एॾो कॉम्पिटिशन, दुनिया एॾी फास्ट थी वई, कंपेटिटर्स हर ॾींहुं नई शइ कढी वेठा आहिनि। अचानक सां जेल फिलर, बायो फलाना, एतिरियूं शयूं आहिनि, केतिरो अपडेट रखूं? मां चयो देयर इज़ नो एंड, को एंड ई न आहे हिन ॻाल्हि। मां पंहिंजे हस्बैंड खे चवां पई को स्टॉप ईंदो ताकी इनखे असां महदूद करे इनखे हलाए सघूं। मुंहिंजो हस्बैंड चए पियो अल्लाह न करे, पर अल्लाह न करे का कोविड जहिड़ी का अहिड़ी पेंडेमिक का बीमारी थिए, पर जेसिताईं का अहिड़ी पेंडेमिक टाइप जी का शइ नथी थिए, हीअ दुनिया हाणे रुकण वारी न आहे। तव्हांखे ख़बर आहे त हाणे रॉकेट्स बि खुलनि था, त हाणे माण्हू 24-25 मिंटनि में अमेरिका पहुची वेंदो। बिल्कुलु छा थियण वारो आहे? बिल्कुलु असां हिन ते कचहरी कंदासीं। मां एक्चुअली इहो थो चवां, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त अक्सर करे असां वटि चवंदा आहिनि वुमन एम्पावरमेंट ते ॻाल्हाइणु घुरिजे, जेके असांजा आइडियल्स आहिनि, जिन छोकिरियुनि खे पंहिंजी स्ट्रगल करे पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहियो आहे, त बिलीव कयो उन लाइफ में ज़रूरु कुझु न कुझु ज़रूरु सिखणु घुरिजे। ऐं हलाइणु 50 जेको माड़ बिल्डिंग बि ओतिरी ॾुखी आहे जेतिरी तव्हां मांडली खोलियो था ओतिरो हलायो था, उन ॾुखियो आहे, एतिरो ॾुखियो आहे। बिल्कुलु। ऐं सो हिकिड़ो ब्रेक वठंदा, ब्रेक खां पोइ कचहरी कंदा, डोंट गो अवे, विल बी राइट बैक। वेलकम बैक। अॼु स्पेशली प्रोग्राम आहे डेफिनेट। अॼुकल्ह ब्यूटी ॾाढी
ॾाढी इंपॉर्टेंस आहे मॉडर्न वर्ल्ड में ऐं जेको अॼुकल्ह कॉम्पिटिशन जो दौरु थी आहे ॾाढो माण्हू एक्टिव लॻा पिया आहिनि हर को माण्हू पंहिंजे लुक्स एंड फील खे वठी करे बिकॉज़ अॼुकल्ह मोबाइल ऐं पिक्चर्स ऐं वीडियोज़ इवन इन सां गॾोगॾु न मतिलबु हिकिड़ी ॿी इंडस्ट्री जनरेट थी आहे न यूट्यूब थी वियो ऐं सभु जेके बि डिजिटल प्लेटफॉर्म्स आहिनि उहे मोनेटाइज़ थी विया आहिनि यू अर्न मनी इफ यू लुक बेटर यू प्रेज़ेंट इन अ बेटर वे यू विल अर्न द मनी इहो बि हिकिड़ो एक्सपेक्ट आहे सो हाणे कुझु तव्हां हिकिड़ो प्रोडक्ट्स तव्हां अॻु में ॻाल्हि कई त ऑर्गेनिक तव्हां प्रोडक्ट्स हिकिड़ियूं लॉन्च कयूं आहिनि सो कुझु प्रोडक्ट्स जे बारे में ॿुधायो प्रोडक्ट्स कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि ऐं उनजा फ़ाइदा कहिड़ा आहिनि जिन खे असांजे माण्हुनि खे फ़ाइदो पहुची सघे थो पंहिंजे प्रोडक्ट्स जे बारे में ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो अथव इन हिसाब सां तव्हां एस्थेटिक ॾाढो एक्सपेंसिव आहे आई नो बट जेकॾहिं को 20,000 जी काई प्रोडक्ट आहे या 15,000 जी प्रोडक्ट आहे असां नाइट क्रीम हणी करे कैलकुलेशन कयूं ओतिरा ई पैसा थी इट्स बेटर टू चूज़ अ वन प्रोडक्ट एंड यूज़ यस सी हर शइ अॼुकल्ह रीज़नेबल आहे अगरि हिकिड़ो माण्हू हर शइ कराइण जी लालच न रखे का छोकिरी का पेशेंट अचे थी त हू चए थी मूंखे हीप कराइणो वन डे में यू कैन नॉट ट्रांसफॉर्म योर सेल्फ एवरीथिंग नीड्स अ पेमेंट इन लाइफ किथे पहुचण जे पेमेंट इन टाइम पेमेंट लाइक इन अ सेंस ऑफ अ टाइम पेमेंट जो मतिलबु इहो आहे की अगरि तव्हांखे किस जॻह ते पहुचणो आहे त इहो सॼो पहुचणो जेको आसान रस्तो न आहे न ईअं ई अगरि गोरो थियणो आहे या करियर खे बहितर करिणो आहे त सभु कुझु पॉसिबल आहे because you are a very inside of you a very good intellectual side because I understand I just feel but what can you define I believe you are the follower Myra Khan said I never did a commercial of the any fairness cream I don't know either she did it or not I think she's in her 40s and I believe she looks beautiful she looks very natural even if she has got something done on her face मुंहिंजी नज़र में अगरि हुन कुझु करायो आहे कुझु एतिरो नेचुरल करायो अथई शी इज़ लुकिंग ब्यूटिफुल बट शी सेड कि मां कॾहिं बि गोरे थियण लाइ कुझु इस्तेमालु न फेयरनेस क्रीम जी बि एड न कयो आहे न कई हूंदी न लॻायो हूंदई चवंदी मां इन करे न कंदी आहियां त बिकॉज़ इहो ह्यूमन या कुझु बि उन हिसाब सां हिकिड़ो उन ग्राउंड्स हिकिड़ा डिफरेंट आहिनि पंहिंजा बिकॉज़ माण्हुनि खे गोरो थियणु घुरिजे या गुड लुक्स तव्हां जेका हिकिड़ी ॻाल्हि कई ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई उहो बेसिक कॉन्सेप्ट त माण्हुनि खे थोरो सम्झायो तव्हां ॾिसो केतिरियूं बि आई एम सो हैप्पी आई ऑलवेज कीप इवन आई सी सो मेनी ड्रामाज़ एंड मूवीज़ असां बि एंटरटेनमेंट ॾिसंदा आहियूं तव्हां ॾिसो तमिल फिल्मूं आहिनि केतिरियूं अलॻि अलॻि इहे तेलुगु आहिनि ऑल दीस फिल्म्स इहे सभु ॾिसो ऐं एॾा ॻोठ जा इंटीरियर जा जेके सिंध जा ड्रामा बि आहिनि ऐं सभिनि खे मिलाए करे थी चवां ज़रूरी न आहे की हिकिड़ो गोरो माण्हू ई प्यारो पियो लॻे राइट गोरी छोकिरी या ऐं चमके पई उहा प्यारी पई लॻे नो तव्हां ॾिसो एक्टिंग केतिरो मैटर थी करे एक्टिंग मैटर थी करे उनजी महिनत मैटर थी करे को माण्हू डार्क आहे टैन आहे पर हुनजी अखियुनि में एॾी कशिश आहे जो हू ॻाल्हाए पियो उहो वणे पियो राइट ऐं कंहिंजी आवाज़ एॾी प्यारी आहे अलाए साईं हर कंहिंखे भरपूर कुझु न कुझु ॾिनो आहे तंहिंजे करे आई बिलीव की हिकिड़ी शइ जे पाण चिपकी न पओ पोइ बल्कि उहा शइ हासिल त नथी थिए तव्हां हुन में फासी था पओ यू गेट लॉस्ट समवेयर तव्हांखे अगरि गोरो थियणो आहे न वाक़ई में माण्हू गोरो थिए थो जंहिंजो ड्रीम आहे पर स्लोली अहिड़ा प्रोडक्ट यूज़ कयो जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो स्टेरॉइड्स न हुजनि शयूं अहिड़ियूं खाओ लाल राइस उकड़ा हूंदा आहिनि ॻाढ़ा चांवर जंहिंसां माण्हू जो रंग गोरो थींदो आहे खून वधीक बॉडी में वधीक खून पैदा थींदो आहे त हीमोग्लोबिन वधंदो आहे तव्हां पिंक लॻंदा आहियो अहिड़ी ॾाढियूं शयूं आहिनि ऐं माण्हू रिसर्च करे सभु कुझु मिली वेंदो आहे ऐं तव्हांजी प्रोडक्ट्स बि तव्हां आहिनि मतिलबु इन प्रोडक्ट जे बारे में मां एक्चुअली इन करे मूंखे सनब्लॉक वग़ैरह हुयो सनब्लॉक मां ॾाढो तेज़ ॾाढो हणंदो सनब्लॉक हणंदा आहियो न तव्हां सनब्लॉक मां सिर्फ़ु सनब्लॉक ई हणंदो आहे ॿियो को बि प्रोडक्ट यूज़ न कयो आहे सनब्लॉक कंहिंजे करे भरणो घुरिजे भले 100% प्रोटेक्ट ऐं तव्हांजो हिकिड़ो थोरो आहे मुंहिंजे मथां मुंहिंजी पिगमेंटेशन हिते हुई तव्हां हिकिड़ो मूंखे चयो त मां तुंहिंजी कढी छॾियां उन खां पोइ मां चेंज आहे मुंहिंजी हिते काई शइ हुई तव्हां उहो कढी तव्हांखे मां ट्रीट कयो तव्हां ट्रीट कयो तव्हां हिकु दफ़ो ई आया हिकु दफ़ो आया अञा अचो आहे त तव्हांखे ॾाढो फ़ाइदो मिले न हाणे अचो वरी त हाणे अॻु में ॻाल्हि करियो फर्स्ट ब्रेक में अॻे सेलिब्रिटी फ्री में कंदा और सेलिब्रिटी पैसा ॾींदा फोटो वठंदा सो इहे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स आहिनि तव्हांजो ही किथां खां घुरायो तव्हां असां सॼो थाईलैंड मां ठहायूं आहिनि तव्हां ॾिसो कुझु ॿुधायो हा तव्हां खोले सघो था मां सभु पैक खणी आई आहियां ही हिकिड़ो ऑयल मैजेस्टिक मिराज ही ऑयल आहे ही छा आहे फेस एंड बॉडी एंड स्कैल्प हेड टू टो ऑयल आहे ऐं उहो ऑयल आहे जीअं असां डैंड्रफ जी ॻाल्हि थी पई कई त जीअं हाणे चिपकियल डैंड्रफ आहे त उहा हिन सां तमामु फ़ाइदो थो पहुचे फुल बॉडी ते मूंखे खिल थी थिए मां पंहिंजे प्रोडक्ट जे बारे में मां ई थो ॿुधायां प्रोडक्ट जे बारे में आई विल बी बिकम एम्बेसडर ऑफ दिस प्रोडक्ट फॉर श्योर यूज़ इट ट्राई इट एंड सी हाउ यू लाइक इट ऐं उन खां पोइ तव्हां जो असांखे फीडबैक बिल्कुलु अच्छा ॿियो तव्हां सनब्लॉक जे बारे में ॾाढो तव्हांजी जेका इहा चवणी आहे न मां हुन एॾो अमल कयो त मां इलाही बहितर थी वियमि जी ऐं सनब्लॉक जे बारे में त हमेशह एम्फसाइज़ कंदा हुआ माण्हुनि खे त प्लीज़ सनब्लॉक यूज़ कयो हा सनब्लॉक कननि ते बि लॻाए माण्हू फेस ते हीअ सनब्लॉक
The tallest one. The tallest. अच्छा, this is sunblock. You import from Thailand. अच्छा, ये organic का? Organic purely. This is all made. This all is made by flowers and plants. ये सॼो plants ऐं peony flower आहे हिकिड़ो, उन खां ठहियल आहे क्रीम जेकी हींअर ॾेखारण वारी आहे whitening cream. हाँ बिल्कुल. मुंहिंजो माइक न मूव थिए तव्हांखे. न. This is the one, Cradle of Beauty. इन्हनि सभिनि जूं पिक्चर्स, ही सॼो सील पैक आहिनि हींअर, पर इन्हनि सभिनि जूं पिक्चर्स ऑनलाइन मौजूदु आहिनि. असां बार बार हिन जो अच्छा, नालो छा आहे हिन ब्रांड जो? अम्बरीन. हिन जो एम्बरलीन. Amberlin, you connect with your name. हाँ, connect. You are creative as well. Actually, Amberlin, I always wanted to keep a name for my daughter. As I don't have a daughter, त हाणे असांजो हिन खे एम्बरलीन नालो ॾेई छॾियो. So हिन जी रिसर्च वग़ैरह तव्हां पाण ई सॼो सभु कुझु? Everything is done by my husband. Everything. I will not take the credit at all. I was busy in my field working, and the products I used to use, जेके मां पंहिंजे लाइ प्रोडक्ट यूज़ कंदी हुयमि, हस्बैंड रुगो मूंखे चवंदो यार तुंहिंजी महांगी क्रीम जेकी हर साल डॉलर खां महांगी थींदी पई वञे, केतिरे टाइम ताईं यूज़ करणी आहे तोखे? मां चवंदी हुयमि इहा त मुंहिंजी लाइफ टाइम मेंटेनेंस आहे. चई भला मां तोखे अहिड़ी अगरि ठाराए ॾियां. मां चयो किथां ठाराए ॾींदो तव्हां? चई मां फैक्ट्री लॻाए छॾिया हिन जी. मुंहिंजो तव्हां जूस जी फैक्ट्री, त हिन जी फैक्ट्री कीअं ठाहींदो? पोइ ॾाढी कोशिशि कई मुंहिंजे हस्बैंड 4 सालनि खां, की इहो फ्लावर जेको पियोनी आहे इहो यूरोप में पैदा थींदो आहे, त इहो फ्लावर भला पाकिस्तान में लॻाइजे या हिन जो प्लांट कटिजे. ॾाढी मुंहिंजे हस्बैंड ट्राए कई, असां न करे सघियासीं इहो कमु. त मुंहिंजे हस्बैंड फाइनली कोरिया चाइना ॻोल्हे, न सम्झ में आयो हुते, फाइनली थाईलैंड में वञी असां उहो प्लांट ॾिठोसीं. प्रॉपरली मुंहिंजे हस्बैंड क्रिएट करायो आहे इहो प्रोडक्ट, ठारायो आहे बाक़ाइदा. हुनखे ॾेखारे के भई मुंहिंजी वाइफ हिकिड़ो ही क्रिस्टन डियोर जो प्रोडक्ट यूज़ करे थी, इन जहिड़ो ठाराए ॾियो. ऐं वाक़ई में अमेज़िंग प्रोडक्ट ठहियो आहे. मां पाण थी तव्हांखे चवां, ॾाढो सुठो. का साइड इफेक्ट्स माशाल्लाह कोन्हनि, माण्हू यूज़ कनि पिया, पीपल आर वेरी हैप्पी. ऐं तव्हां हिन मां जेको पसंदि कयो तव्हां खणो, तव्हां ट्राए कयो, तव्हां असांखे फीडबैक ॾिजो. बिल्कुलु फीडबैक. अच्छा, मीन्स के हिकिड़ा माण्हू जेके हाणे ॾिसनि था तव्हांखे न, दिस इज़ योर द कैमरा, बिकॉज़ तव्हां कंहिंखां खुलरायो हेल्प करे, खुलरायो कंहिंखां, त तव्हां पैकेट्स यू वांट ओपन दिस? ओपन. ओके. अच्छा, न तव्हां सां जेके माण्हू जे मतिलबु तव्हां अॻे बि ॻाल्हि कई त खोड़ सारियूं छोकिरियूं जी शादी थियण वारियूं हुयूं या उन करे वरीड हूंदियूं, तव्हांखे अप्रोच कीअं कनि? असांजो नंबर आहे ॾिनल, डिजिटल प्लेटफॉर्म ते आयो असांजो नंबर आहे. असांखे नंबर ते मूंखे इंस्टाग्राम ते मैसेज कंदा त मां फ़ौरन ई उन्हनि खे विदिन 24 आवर्स जवाबु ॾींदमि. फ़ौरन इहो ई आहे की 24 आवर्स में मूंखे जीअं फ़ोन हथ में ईंदो मां ख़ुदि रिप्लाई कंदी आहियां. अच्छा, हिकिड़ी छा डबल फ्रेम ते अचो न. अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि थो पुछणु चाहियां त डॉक्टर अम्बरीन रोशन जी लाइफ में अहिड़ो को केस आहे जेको लाइफ चेंजिंग हुजे, जंहिंजूं तव्हांखे इलाही खोड़ सारियूं दुआऊं मिलियूं हुजनि? हा, हिकिड़ी छोकिरी जेकी शी वॉज जस्ट 19, शी इज़ लाइक नाउ शी इज़ 20 मे बी 21, ऐं मूं वटि 2 साल पहिरां आई. ऐं उन जे फेस ते पूरी ॾाढ़ी हुई जीअं छोकिरनि जी हूंदी आहे, मुंहुं लिकाए पे हली. ऐं उन चयो की डॉक्टर अम्बरीन मां घर में नंढे हूंदे खां वठी शेविंग कई आहे लिकी. ऐं हाणे उहो कंडीशन अची बीठी आहे की अगरि रोज़ु सुबुह जो शेव नथी कयां त मां कुझु नथी करे सघां, घर में नथी वेही सघां, ॿाहिरि निकिरण त परे जी ॻाल्हि आहे. उनखे असां लेज़र शुरू कया बग़ैर कंहिं उमेद जे. उन जा असां वटि पिक्चर्स अथव बिफोर आफ्टर. असां हुनजी रिस्पेक्ट में त उनखे ईअं न लॻे त असां हुनखे यूज़ कयो आहे, करे ॾेखारिया कोन्हनि, पर जॾहिं हू इजाज़त ॾींदी इहे ज़रूरु ॾेखारींदासीं की लिटरली फ्रॉम अ मैन्स फेस उनखे कीअं हिकिड़ो विमेन फेस. 2 सालनि जी महिनत आहे असांजी, हाणे हुनजो फेस एक्ज़ैक्टली उअं ई थी वियो आहे जीअं शायदि हुनजे बचपन में हूंदो. त मतिलबु एवरीथिंग इज़ पॉसिबल. बसि महिनत करे माण्हू, ऐं माण्हू पंहिंजी हिमत न हारे, ऐं इहो न सोचे की बसि दी एंड थी वई आहे, हाणे मुंहिंजो फेस वियो, हाणे मां ख़तमु थी वियमि. हुन सुसाइडल अटैम्प्ट कया आहिनि 3-4 दफ़ा, सिर्फ़ु पंहिंजे फेस जे एक्सेसिव वारनि जे लाइ. त मां इहा ॻाल्हि ॾिठी, जॾहिं खां मां हुनजी मदद शुरू कई, अञा ई अञा मुंहिंजे क्लिनिक में बरकत थियणु शुरू थी वई. त तव्हां अगरि कंहिंजी थोरी मदद कयो था, अलाए किथां थी तव्हांखे मदद मिले अलाह साईं जी तरफ़ां. अहिड़ा त तव्हां खोड़ सारा केसिस ईंदा हूंदा जिन सां सीरियस इश्यूज़ हूंदा, जिन पंहिंजी स्किन सां खोड़ सारा तजुर्बा कया हूंदा? मुंहिंजा खां पेशेंट था अचनि. नंढड़ी छोकिरी 6 years old पंहिंजी फादर चाचा सां गॾु फ्लाइट कराए, पैसे वारा आहिनि पर उन्हनि खे शऊर न आहे त छा कयूं. ऐं अलाए कहिड़ी स्किन डिज़ीज़ सां गॾु अचनि थियूं ट्रीटमेंट कराइण. जॾहिं सिर्फ़ु असांखे टिकटॉक ते ॾिसी, असां त मज़ाक मस्ती था कयूं टिकटॉक ते, पर माण्हू ॻोल्हनि था, ॾिसनि था. जेको टिकटॉक ॾिसण वारो आहे टिकटॉक में ॾिसी थो अचे, जेको फेसबुक ॾिसण वारो आहे, जेको इंस्टाग्राम ॾिसण वारो आहे. इहे एडवर्टाइज़मेंट्स एतिरियूं इंपॉर्टेंट आहिनि अॼुकल्ह जे ज़माने में, जो इतां ॾिसी करे अलाए किथां माण्हू पिया अचनि असां वटि. ऐं देन आई डोंट चार्ज देम. वाई? Because when I see the person is not from Karachi and the person is coming from Pahar, like Hunza and Yita, and even if they are affordable, I don't even see this affordable आहिनि या कोन्हनि. अगर जेको एतिरो परे खां अचनि नंढड़ा मासूम ॿार पंहिंजे चचानि सां गॾु, जिन जूं माऊं निकितियूं न आहिनि कॾहिं हुंज़ा मां, चित्राल मां, उन्हनि खे माण्हू न करे चार्ज. इहो त मुंहिंजे सॼे डॉक्टर्स लाइ इहो मैसेज हूंदो
की न कयूं असां चार्ज, उहो ई असां पेशेंट सां कमायूं था। अच्छा इहो त ठीकु आहे एक्सेप्शनल, पर हूअं तव्हां ओवरऑल किथां किथां माण्हू अचनि था? मूं वटि चित्राल मां आया आहिनि, मुंज़ा मां आया आहिनि, अहिड़े पेशावर अहिड़े इलाइक़नि मां आया आहिनि जो इन नाला मुंहिंजे हस्बैंड खे ख़बर न, जिते मुंहिंजे हस्बैंड जा जूस वञनि था, मां चवंदी आहियां अची घर पुछंदी आहियां, मां चवंदी ये कौन सा इलाइक़ा है, त खिली चवंदो ये भी पाकिस्तान का हिस्सा है। ऐं ही मुल्तान ऐं लाहौर त वेरी कॉमनली ऐं इस्लामाबाद मां, पर उन इलाइक़नि मां जिते मां ई कॾहिं विज़िट न कयो आहे, ॾाढी दिलि चवंदी आहे त कॾहिं कैंप जीअं सखर शिकारपुर कंदो सखर शिकार ऐं 30% मुंहिंजो क्लाइंटेल डॉक्टर्स आहे, डॉक्टर्स सभिनि 30% मुंहिंजा डॉक्टर्स आहिनि पेशेंट्स। 30% डॉक्टर्स पेशेंट? डॉक्टर्स आहिनि, असांजो परसेंटेज कढियो आयो, असांजा 30% ऑफ आवर क्लाइंटेल इज़ डॉक्टर्स एंड यूजुअली डर्मेटोलॉजिस्ट ऐं एस्थेटिक फिजिशियंस। इहा ख़ुशी थींदी आहे मूंखे, ख़ुशी थींदी आहे। ऐं उनखे अलावा ॿिया ईअं त केसिस ईअं ईंदा आहिनि त जंहिंजो तव्हां कंटिन्यूस सक्सेस रेट त हिकिड़ो तव्हां ॿुधायो वॾी इहा स्टोरी आहे लाइफ में, एॾो इहो अवेयरनेस न हुजण करे शेविंग करणु या हिकिड़ो कॉम्प्लेक्स करे हूंदो, इहो ई हूंदो सिम्पटम? शेविंग कनि थियूं छोकिरियूं इहो सोचे के ॾिसो न, सिर्फ़ु ग़लती किथे आहे घरनि जे उन्हनि मर्दनि जी, जीअं पीउ हुजे या भाउ हुजे या हस्बैंड हुजे, जेको चए ख़बरदार जो तूं घर मां ॿाहिरि कंहिं पार्लर वई, ख़राबु छोकिरी वेंदी आहे पार्लर, ख़बरदार जो तूं के पार्लर वारे खे घर में घुरायो, ख़बरदार जो तूं के ॿिए शहर वञी पंहिंजा लेज़र कराईं। सुठी छोकिरियूं शरीफ़ छोकिरियूं लेज़र कोन कराईंदियूं आहिनि, छो शरीफ़ छोकिरियूं लेज़र कोन कराईंदियूं आहिनि? अगरि नेचुरली हिकिड़ो वार कंहिंखे तमामु घणो पैदा पियो थिए, उनजे बॉडी में टेस्टोस्टेरोन हार्मोन हरभरू जो कुदरती रिलीज़ पियो थिए, उन में उन छोकिरी जो शरीफ़ थियण जो कहिड़ो या उनजो अहिड़ो कहिड़ो क़सूरु आहे? हर मर्द खे ऐं हर इंसान खे पंहिंजे घरनि में इंटीरियर में एतिरी सोच ज़रूरु रखणी घुरिजे कि पंहिंजी धीउ जी, पंहिंजी भेण जी, पंहिंजी वाइफ जी, पंहिंजी माउ जी मदद कनि कि इफ दे वांट टू गेट सम ट्रीटमेंट्स डन जेके उन्हनि जी बहितरी लाइ आहिनि, उन्हनि खे अलाउ कनि, न त हू लिकी बि कंदियूं त उन्हनि खे अलाउ कनि। हिते ॾाढो ॾुख थो थिए असांखे। वेरी गुड, वेरी गुड। असां वटि हिकिड़ो ॿियो सेगमेंट आहे जेको अच्छा तव्हां हिन बारे में कुझु ॿुधाइणु चाहियो था? हीअ त सफ़ा एसटी वारो तव्हांखे चवां थी न, हे क्रेडल ऑफ ब्यूटी आहे, हीअ वाइटनिंग क्रीम आहे असांजी सभिनि खां बेस्ट प्रोडक्ट। इहो हीअ राति जो हणणी आहे? नॉट एट नाइट। अच्छा लुक सही आहे हीअ जेको आहे। अच्छा ही न यूजेस छा आहिनि जेके तव्हांखे? बसि तव्हांखे डे टाइम में यूज़ करिणो आहे, सुबुह जो जीअं ज़ोहर जो वज़ू कयो लॻाए छॾियो, असर में वरी वज़ू कंदो वरी लॻाए छॾियो, त 2 टाइम्स थी वियो, देन यू डोंट हैव टू अप्लाई। ओके देन ही क्रीम तव्हांजी इहो बि खुल रहा है, सभु खुल रहा है, खणी आई आहियां मां तव्हांजे लाइ सभु। इहे था खोले ॾियो। अच्छा ॿियो हिकिड़ो सेगमेंट आहे असां वटि जेको आहे मेमोरीज़, उनजे बारे में असां तव्हांखे पुछंदासीं कॾहिं कीअं बि इट्स ऑल अबाउट यू। ऐं तव्हांजी एॾी अप्रोच डिटेल्ड एॾी माइक्रो ऑब्जर्वेशन आहे तव्हांजी, जो हिकु हिकु ॻोठनि ताईं घरनि ताईं माण्हुनि जी अप्रोच तव्हां अंडरस्टैंड था करे ॾियो। ये हिस्ट्री। अच्छा पेशेंट तव्हां कंप्लेन कंदा आहिनि? कंप्लेन आहिनि न, ये अच्छा जी मूंखे पेशेंट चए डॉक्टर मरीन मैं क्या करूँ, इतना बड़ा दाना मेरे सर में है, मैंने जो मां वांगे हिकिड़ो दाणो थींदो अथव रत जो, मैं बोल बोल के मियाँ को थक गई हूँ कि मुझे अब मुझे दुखता है, अब तकलीफ़ करता है। तो हस्बैंड ये मुझे कहता है, हस्बैंड चए थो सूर थिए थो, नथो थिए सूर, पोइ छॾे ॾे बसि, का ॻाल्हि कोन्हे, अलाह जी देन आहे। ऐं बाबा बीमारी बि त अलाह साईं जी तरफ़ां थी अचे, उहो हिकिड़ो ट्रीट अलाह साईं त चयो त ट्रीट कयो। उन दाणे सां गॾु रत वारे दाणे सां ॻाढ़े रंग जो वॾो दाणो थींदो अथव, काश मूं वटि तस्वीर तव्हांखे ॾेखारे सघां। उहा छोकिरी कंघी नथी करे सघे, ब्रश नथी करे सघे, उनजो उहो दाणो त कढायो। उहा चए थी डॉक्टर मरीन आउं लिखी आई आहियां, मां इहो चई आई आहियां कि पुट जे एडमिशन जे लाइ आई आहियां, हाणे मुंहिंजो इहो दाणो कढो। ऐं ईअं कढो जो ख़बर न पई, हस्बैंड खे मां त रुॻो इहो चवंदसि कि मां घोड़े जो वार ॿधी छॾियो। तव्हां मूंखे ॿुधायो। अच्छा ॿियो बि तव्हां इलाही खोड़ सारियूं शयूं आहिनि मिथ्स ते, वी बिलीव इन द मिथ्स। हा सो मिथ्स ते बि खोड़ सारियूं शयूं थियनि। इवन आई बिलीव इन द मिथ्स। यू बिलीव इन मिथ्स? आई डू बिलीव टेलिंग यू। आई विल नॉट लाई। हिन बारे में ॿुधायो। ही अथव तव्हांजो फेवरेट सनब्लॉक। थोरो ट्राई करे ॾिसो हथ में, तव्हांखे तमामु घणो थोरो वधीक फेयर लॻंदो, पर थोरी देरि में मर्ज थी वेंदो। खोलियो नयो आहे न, हिनखे थोरो पंप कयो। अच्छा ऐं हिन में इहो ई आहे कि जेतिरो सुठो प्रोडक्ट हूंदो आहे न, घटि बि यूज़ कर त उहो लंबो हलंदो आहे। हा पर अक्सर करे हा सनब्लॉक ईअं मर्ज थो थी वञे। ऐं असां वटि मतिलबु गर्मी बि घणी आहे। हा ऐं आई बिलीव यूपीएफ थींदो आहे। तव्हां दुबई में रहंदा आहियो न? हिन में SPF 50 अथव, तव्हां हिनखे उते यूज़ करे ॾिसजो। 50 इज़ फाइन। हा इट्स मर्ज। हे सभु तव्हांजे लाइ गिफ्ट खणी आई आहियां। थैंक यू। अच्छा कुझु सेगमेंट्स आहिनि दादा, मेमोरीज़ खे त हिट कजो प्लीज़, हिट द मेमोरी सेगमेंट हिते कचहरी बि कंदासीं। अच्छा हाणे हीअ तव्हां कॾहिं जी आहे तस्वीर? हे असांजी लास्ट ईयर जी तस्वीर आहे। अच्छा लास्ट ईयर जी। डॉक्टर अशर, ही डॉक्टर ब्रिगेडियर अशर मशहूद आहिनि, हे मुंहिंजा उस्ताद आहिनि, हिननि ॾाढा सुठा टेक्निक सेखारिया आहिनि मूंखे। ही इज़ अ वेरी वेरी गुड डॉक्टर। अच्छा ही तव्हां पाण सर्जरीज़ कयो पिया?
अच्छा ही लाइक ही असांजा फार्मास्यूटिकल वारा अथव नौमान नालो आहे हिन जो ऐं ईंदा आहिनि मेडिकल रैप वारा ऐं ॾाढो मां हिननि सां गॾु वेही रिस्पेक्टफुली ॿुधंदी आहियां हिननि जा त कहिड़ी कहिड़ी मेडिसिन ॾियनि पिया पुछंदी आहियां त भई तुम अपनी ममा को और अपनी बहन को ये लगवाते हो अच्छा जो तुम हमें आके बेच रहे हो कंदा हर जेके अक्सर करींदा जेके फार्मास्यूटिकल वारा ईंदा आहिनि उन्हनि खां वेही मां चवंदी आहियां भई मुझे बताओ कि पहले ये जो तुम प्रोडक्ट मुझे बेच रहे हो क्या ये तुम अपनी ममा को और अपनी बहन को लगाओगे ओके वो त पोइ तव्हांखे छा हिननि खे तव्हां भॼाए छॾींदा हूंदो पोइ तव्हां को हिननि खे कोन भॼाईंदा आहियूं असां हिननि खे इहो ईंदा ई न हूंदा तव्हां वटि हिननि खे हेठि ख़बर पवंदी आहे की मां बिज़ी आहियां त न ईंदा आहिनि हिकिड़ो डे फिक्स माना तव्हां क्वेश्चन्स कयो था माना अक्सर के डॉक्टर्स भी असां वटि मेडिकल जो मार्केट ॾाढा सुठा हिननि जवाब ॿुधनि चवंदा आहिनि मैडम आप करके देखें मैं खुद को लगाता हूँ ऐं हाणे सभिनि में अवेयरनेस अची वई आहे सभिनि में अवेयरनेस अची वई आहे सभिनि खे ख़बर आहे डॉक्टर्स ॾाढा सवाल कंदा ऐं हिननि माण्हुनि खे इनजे करे रिस्पेक्ट ॾियणी पवंदी आहे उसन में ॿाहिरि वेरी गुड आइडिया नंढड़ी नंढड़ी सैलरियुनि ते ई उसन में ॿाहिरि क्लिनिक जे 2-2 कलाक बीठा हूंदा अथव सिर्फ़ु डॉक्टर सां मिलण लाइ असां हिननि खे न मिली सघंदा आहियूं यू आर राइट बिल्कुलु परफेक्ट नेक्स्ट ही मुंहिंजे सां तव्हां किथे हे मां हिकु ट्रेनिंग कई सभिनि खां पहिरियां मां फर्स्ट टाइम ट्रेन कयो डॉक्टर ज़फ़र हिकिड़ो अथव डॉक्टर ज़फ़र अब्बास उन मूंखे इनवाइट कयो एज अ ट्रेनी त प्लीज़ आकर और हमें जो है ना लेक्चर्स दें और हमारे स्टूडेंट्स को सिखाएं मूंखे ॾाढी ख़ुशी थी यकीन न पे आयो कि ईअं करे सघां थी मां कॾहिं एंड आई वेंट देयर ट्रेन कयो ऐं तव्हांजा स्टूडेंट्स वग़ैरह आहिनि हिते मार्केट में इलाही ॾाढा स्टूडेंट्स आहिनि इलाही ॾाढा स्टूडेंट्स आहिनि आई डोंट चार्ज देम कंहिंखे चार्ज न कंदी आहियां मां हाणे इंडिविजुअल क्लिनिक खोली इंडिविजुअली कंहिंखे सेखारींदी आहियां त आई हैव नेवर चार्ज एनीबडी टू टीच मां सेखारण जा कॾहिं कंहिंखां पैसा न वरिता आहिनि ओह वाओ नेक्स्ट ही अथव डॉक्टर ज़फ़र अब्बास अच्छा इन जी हा इहे ट्रेनिंग कराईंदा आहिनि ओके तव्हां हिननि खे ट्रेनिंग ॾिनी जेके स्टूडेंट्स मां हिननि सॼे स्टूडेंट्स खे ट्रेनिंग ॾिनी हा ऐं तव्हां जो ॿाहिरों तव्हां कोर्सिस बि करे आया कुझु इलाही कोर्सिस मुंहिंजो त ॾाढो टाइम लॻी वियो कोर्सिस में अञा ताईं बि न पई हाणे लास्ट कोर्स मां इजिप्ट मां कयो ॾाढो मज़ो आयो अच्छा ओह वाओ नेक्स्ट ही तव्हांजो कोई मुंहिंजे हिसाब सां को छोकिरनि कढी आहे रिसर्च हे सुबुह जो मां पंहिंजी कॉफ़ी वठणु मैकडॉनल्ड्स वई हुयमि हा ऐं उते 2 मासियूं बीठियूं हुयूं ईअं त अलाए केतिरियूं पोयां मासियूं समंदर जे कुंड ते बीठियूं कंहिंसां 2-3 ॾींहंनि खां मानी न खाधी आहे ऐं के धरने ते निकिती हुयूं बुख में त मां ओली मनी भॻाए पंहिंजी गाॾी बीहारे जेतिरो माण्हू कुझु करे सघे थो इन्हनि जे लाइ नाश्तो घुराए पोइ इन्हनि सभिनि जे लाइ अटो चांवर दाल वग़ैरह घुराए इन्हनि सभिनि में मां कोई 50-100 पैकेट विराया ओके नेक्स्ट ही शर्मिला फारूकी जी मदर आहे हा आई नो फारूकी ऐं शी इज़ अ गुड फ्रेंड ऐं मुंहिंजे कैवियर जी एनिवर्सरी हुई थर्ड एनिवर्सरी अच्छा ही बि ॿुधायो ही ऑयल अथव टच इट इनखे यूज़ करे ॾिसो तव्हां सफ़ा उहो माना हूंदा हिकिड़ा ईंदा आहिनि विकण जेका तव्हां हिनखे टेक्सचर सां ॾिसो तव्हां ॾाढी महिनत कई आहे मूं ॾाढी न बिल्कुलु हे जेके शयूं मां यूज़ कयूं आहिनि पंहिंजो मुंहिंजे हस्बैंड बसि उन्हनि खे पकिड़े करे ओड़ा ठाराए ॾिना आहिनि ऐं पियोनी फ्लावर जी ख़ुशबू आहे हिनजे अंदरि हा ही एॾे आहे बाली बिल्कुलु बाली आई बीन देयर बाली थाईलैंड एॾे आहे हे जेको वाइट वारो फ्लावर थींदो आहे जेको येलो ऐं जेको पत्तो वारो उहो हल्को पिंक ऐं अंदरां खां वाइट तव्हांजी पिक्चर ॾिसजो पियोनी PEONY हा अच्छा नेक्स्ट अच्छा ही केवियर जी आहे हा ही केवियर जी आहे इमरान भी आहे इमरान आहे ऐं गॾु केरु आहे और सां ॾिसां मूंखे ॾिसण में को आर्टिस्ट या कोई एक्टर आहे कोई बिलीव या कोई ईअं पर कोई बि हूंदो आई थिंक हा को डॉक्टर आहे अच्छा नेक्स्ट ये असांजी उहा थर्ड एनिवर्सरी नेक्स्ट ये एनिवर्सरी जो इहा अथव जेकी फरज़ीन अच्छा KTN जे सादा जी जेकी हा न बिल्कुलु अच्छा ओके ऐं ॿियूं केरु तव्हां सां गॾु इहे मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि अच्छा फ्रेंड्स जी 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 ओके नेक्स्ट ही मुंहिंजो मेंटोर आहे LA में ब्रेवली हिल्स में हिन ॾाढी सुठी ट्रेनिंग कराई आहे मूंखे ॾाढो सुठो सेखारियो अथई लाइफ में ओके ऐं हिन वटि मां मल्टीपल टाइम्स वई आहियां LA ओके नेक्स्ट सेम डे ही तव्हांखे सर्टिफिकेट इहो मूंखे सर्टिफिकेट मिलियो माइलस्टोन जी 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 ही छाजे बारे में इट्स ऑल अबाउट असांजो ही असांजो कोर्सेस ऑन थ्रेड्स फेस लिफ्ट त लिफ्ट कीअं कजे सॼी एनाटमी सेखारी न टेक्निक सेखारिया की कीअं लिफ्ट कजे फेस खे अगरि लाफ लाइन्स प्रोमिनेंट आहिनि त किथां छिकिणो घुरिजे अगरि तव्हांजो लोअर फेस तव्हांजो लटके पियो त किथां खिचणो घुरिजे कुझु अहिड़ा थ्रेड्स बि आया आहिनि जेके हिकिड़ो होल कजे तो हिन हिकिड़े होल मां कने साइड तां 5 जा 5 थ्रेड्स वञनि था कीअं फेस लिफ्ट थो थी वञे यू लुक 5 इयर्स यंगर था 5 साल यंग था लॻो ओके नेक्स्ट
ही मुंहिंजी कैवियर जी फर्स्ट एनिवर्सरी हुई। अच्छा माशाल्लाह, तव्हांजी फ्रेंड्स ही ने? फ्रेंड्स पेशेंट्स, हा। ओके पेशेंट्स, ओके नेक्स्ट। या फर्स्ट एनिवर्सरी या मुंहिंजे चाचा चाचू आहिनि, शौकीन अंकल ऐं मुंहिंजी वाइफ। ऐं ॿार नंढा हो बि नंढड़ा ॿार मुंहिंजा। नेक्स्ट। या वही फर्स्ट मुंहिंजी कैवियर जी एनिवर्सरी। ओके नेक्स्ट। ही डॉक्टर आहे साद न्याज़, गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहिनि, ॾाढा फेमस। अच्छा। असांजा गेस्ट बि हुआ, मुंहिंजा पेशेंट बि हुआ, त उन्हनि खे घुरायोसीं। नेक्स्ट। ही मुंहिंजी हाणे बिल्कुलु रीसेंट एम्बरलीन जो जेको असांजो हाणे जेको प्रोडक्ट लॉन्च आहे न, उनजी पिक्चर आहे। अच्छा, सभु ही सेलिब्रिटीज़ तव्हांजा मतिलबु विजिट्स बि पेशेंट्स बि आहिनि ऐं पेशेंट्स आहिनि सब पाकिस्तान जा टॉप ऑफ द लाइन मुझे साथ पीपल कम टू यू, people come to you, मतलब just to inspire people, to inspire others. I don't want to like privacy break कोन्हे पर सभी ना दो इलाही अचनि था, इलाही चवंदा आई कैन शो यू द पिक्चर्स, जेके चवनि था कि तव्हां पिक्चर्स असांजो ईअं ॾेखारियो पर असांजो पोस्ट न कयो, ईअं मना कनि था जेके जेके ड्रामा हलनि पिया न। अच्छा, हिकिड़ी सिंपल थो पुछां तव्हांखे जनरल, जेके बि आहिनि मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त जीअं माण्हुनि खे अवेयरनेस अचे, तव्हांखे लॻे थो त इलाही माण्हू एस्थेटिक वठनि पिया सर्विसिस? ऑलमोस्ट एवरीवन। ओके, एवरीवन। नेक्स्ट। ही असांजो फेवरेट असांजो डॉक्टर अफ़ज़ाल लोधी, लाइक अ फादर टू मी। ही मूंखे हर शइ जो गाइड कंदा आहिनि, ये सही है, ये गलत है, ये करो, ऐसा करो। मां हिननि जी गाइडलाइन ते हलंदी आहियां। ही इज़ अ फादर ऑफ डर्मेटोलॉजी इन पाकिस्तान, स्पेशली कराची जो, त ही हींअर डर्मेटोलॉजी जो फादर आहे। ओके नेक्स्ट। डॉक्टर अफ़ज़ाल लोधी। ये डॉक्टर खिलजी साहब अथव हिन तरफ़। अच्छा, डॉक्टर खिलजी साहब, ही तव्हां वर्कशॉप्स इन कंदा रहंदा हो? सीनियर डॉक्टर्स आहिनि, ॾाढा ही सीनियर डॉक्टर्स आहिनि, नामवर डॉक्टर्स आहिनि, तमामु बहितरीनु कम आहिनि हिननि जा। असां हिननि जे अॻियां कुझु बि न आहियूं। अच्छा। अगेन गॉसिप वगैरह रे पेशेंट। अच्छा, पेशेंट। एंड आई थिंक या शी इज एन एक्ट्रेस आल्सो। अच्छा। या पर कोई इलाही माण्हुनि जा नाला न ईंदा आहिनि। नेक्स्ट। अच्छा, ही छा सोचो, छा भाई पिक्चर देख छा पतो, व्हाट वाज द थॉट? सिर्फ़ु जॾहिं लेक्चर्स ॿुधंदा आहियूं न असां, त कंटिन्यूसली ॾिसंदा आहियूं पिया उन लेक्चर्स खे, पिक्चर्स असांखे हिन में ॾेखारींदा आहिनि त कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं कयूं आहिनि डॉक्टर्स, ऐं डॉक्टर्स आहिनि जेके सुठा डॉक्टर्स ॿुधाईंदा आहिनि कि भई अॼु हीअं असां ग़लती कई आहे, हाणे नेक्स्ट टाइम हिन ग़लती खे सुधारबो ईअं। ओके, सो ही मेमोरीज़ कुझु तव्हांखे क्लिप अञा छोकिरनि रिसर्च कई, आई होप यू लाइक इट। सो हिकिड़ो ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां वापसि ईंदासीं, डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। ओके। वेलकम बैक डॉक्टर साहब। असां कचहरी जा रही है सारियां, जेके बि तव्हां कॉन्टेक्ट करणु चाहियो था या क्लिनिक विजिट, तव्हांजी क्लिनिक डिफेंस फेज 6 में आहे? हाँ, फेज 6 में आहे। ऐं तव्हांजी टाइमिंग्स? असांजा 11 till 7, लास्ट पेशेंट 7 o'clock। लास्ट डन 11 to 7, ताकि वो 7 o'clock वारो निकिरंदे 8 बजे तक। 8 बजे निकिरंदे। ऐं मतिलबु हिकु तव्हांजो जेको बचे थो पेशेंट या जेको विजिटर, उहो उनजो टाइम घणो हूंदो आहे? कलाकु लॻी थो न पेशेंट खे? थोरो वेटिंग जॾहिं मूड मुंहिंजे हथ अची थो वञे त पोइ 30 to 40 minutes। 30 to 40 minutes पर पेशेंट? हाँ, नॉट पर पेशेंट, कॾहिं कॾहिं 5 minutes ऑल्सो। कंहिंजो रुगो मोल्ड रिडक्शन आहे, मोल्ड कढणो आहे, कंहिंजो सिर्फ़ु ईअं आहे कि डॉक्टर अमरीन 2 मीलिया कढणा आहिनि, को 5 मिनट जो लेज़र आहे, त तरह तरह जा पेशेंट्स हूंदा आहिनि। अच्छा, कुझु तव्हांखे स्पेसिफिक कुझु मूंखे ख़बर न आहे, माना PRP केतिरो इंपॉर्टेंट आहे अॼुकल्ह जे दौर में? जेको छोकिरो 16, 17, 18 सालनि जो हेयर लॉस करणु शुरू करे, उहो 3 PRP कराए छॾे साल में। हाँ, साल में 3 PRP। ऐं फेस लाइ PRP थींदी आहे? फेस लाइ PRP थींदी आहे। उनमें छा थींदो आहे, तव्हांखे जेके ब्लमिशिस वग़ैरह शुरू थिया आहिनि, नंढा नंढा दाग वग़ैरह, उहे बिल्कुलु लाइटन अप थी वेंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि। उहा बि ज़रूरी आहे? उहा बि ज़रूरी आहे। अच्छा, ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस आहिनि जेके तव्हां सम्झो था उहे माण्हुनि खे वठणु घुरिजनि, जेको असांजो हितां जो क्लाइमेट आहे या वेदर आहे या हितां मुंहिंजो लाइफ स्टाइल जे हिसाब सां? जीअं ॾिसो, फेशियल माण्हू वठनि था न, मां तव्हां ॾिसो केतिरा पार्लर आहिनि जेको 15 ॾींहंनि में हिकिड़ो फेशियल था ॾियनि। इफ़ यू आर अ फेशियल पर्सन, सिर्फ़ु 3 महीननि में हिकिड़ो फेशियल, 90 days में हिकिड़ो फेशियल। इहो मां ॿाहिरि मुल्क मां सिखी ॻाल्हि, हिते न ख़बर। अच्छा। ईअं PRP महीने में हिकिड़ो करायो, 3 महीना करायो, पोइ ब्रेक ॾियो। हर शइ कंटिन्यू कबी रहिबी न त उनजो असर ई ख़तमु थी वेंदो। राइट। उनखां पोइ जेकी वधीक इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे कि पंहिंजे स्कैल्प खे रोज़ धोइणो घुरिजे, शावर रोज़ वठिणो आहे, चाहे भला शैम्पू यूज़ न कयो तव्हां,
पर वारनि खे रोज़ु धोअणु तमामु ज़रूरी आहे, जीअं बॉडी खे रोज़ु धोअणु तमामु ज़रूरी आहे। सफ़ाई रखणु एतिरो वाक़ई में चवंदा आहिनि सफ़ाई नफ़्स ईमान आहे, सफ़ाई रखणु एतिरी ज़रूरी आहे, उन सां ई तव्हांजी अध खां वधीक बीमारी ख़तमु थी। एंड देन हेल्दी डाइट, ब्रेकफास्ट ॾाढो सुठो हुजे, भले सीरियल्स रखो उनमें भले कैशू नट्स रखो, कुझु मतिलबु थोरा नट्स हुजनि, थोरी दही हुजे, एग हुजे, सुबुह जो नाश्तो सुठो हुजे, पर भले अगरि तव्हां लंच में कुझु नथा खाओ ऐं लंच में सिर्फ़ु फ्रूट्स था खाई छॾियो त राति जी मानी 7 बजे माण्हू खाए, उहो माण्हू फिट लॻंदो। इहा जेका तव्हां ॻाल्हि रूटीन वारी ॻाल्हि ॾाढी सभु दुनिया जा सभु माण्हू इहे चवंदा, मज़हब बि ईअं चवे थो, उन्हनि खे फॉलो कनि, माण्हू उन्हनि खे फॉलो कोन था कनि, रूटीन उहा उन्हनि जी, पोइ चवंदा डॉक्टर ॾिसो जेके फॉलो नथा कनि उहे सभु भदा लॻा पिया आहिनि, दे आर नॉट लुकिंग गुड, मोटा आहिनि, और ॿिए जॾहिं पोइ चवंदा डॉक्टर ग्रीन मैं कुछ नहीं खाती, सच्ची बताऊं कुछ नहीं खाती, मेरा वज़न बढ़ता जा रहा है। हाउ कम ट्रू? ये असां उन्हनि खे कीअं चऊं, असां त आहियूं ई केरु न जेके कंहिंखे सचो कूड़ो कूड़ो सचो कयूं, इन करे मां चवंदी आहियां अच्छा तो फिर अब डाइट करके देखें, वर्कआउट करके देखें। पर सची ॻाल्हि इहा अथव जेको मेंटेन करे हले पियो न, मूं वटि जेके पेशेंट अचनि था 50 years old, 55 years old, एॾियूं प्यारियूं थियूं लॻनि जेके फिट ऐं मेंटेन्ड आहिनि न, केरु चई नथो सघे कि 55 जूं आहिनि, सिर्फ़ु छो जो वर्कआउट कनि थियूं ऐं डाइट कंट्रोल कनि थियूं, बैलेंस डाइट थियूं खाइनि, चङी तरह पंहिंजो ख़्यालु रखनि थियूं। एंड द मेन थिंग हिकिड़ी औरत लाइ ख़ूबसूरत लॻण लाइ छा आहे, पॉज़िटिव वाइब्स। जेकी इहे शिकायतूं आहिनि न, शिकायतूं, नाराज़गियूं, सार्केस्टिक ताना, इहे हिकिड़ी औरत खे ॾाढो जल्दी पोड़ो करे था छॾनि। इंसान खे अगरि हिकिड़ी औरत लाइ थी ॻाल्हायां मां, औरत थी करे हिकिड़ी औरत लाइ थी ॻाल्हायां कि अगरि को ॾुख आहे या का परेशानी आहे, को ग़म आहे, बसि फ्लिप द पेज करे पंहिंजो ध्यानु मटाए छॾे, निंड जी गोरी खाइण सां को फ़र्क़ु कोन पवंदो, वरी उथारे छॾींदी निंड जी गोरी, वरी खाइणी पवंदी, वरी उहा उथारे छॾींदी। पर ग़म मां निकिरणो आहे त पंहिंजी ताक़त ठाहे माइंड डाइवर्ट करिणो आहे, चाहे ॿारनि में ॾियो, चाहे कुकिंग में ॾियो, पर उन ग़म खे खणी तव्हांखे अगरि निंड जी गोरियूं ऐं डिप्रेशन जी गोरियूं में रहणो आहे, या तव्हांखे रुगो कंहिंखे ताना हणणा आहिनि या टॉन्ट हणणा आहिनि, तव्हां कॾहिं अॻिले खे सही नथा करे सघो। एंड सेम गोज़ फॉर द बॉय। त ब्यूटिफिकेशन जॾहिं सभिनि खां वधीक इम्पॉर्टेंट छा आहे, ख़ुशि रहणु ऐं ज़बरदस्ती, अॼु जे ज़माने में ज़बरदस्ती जो ख़ुशि रहणु। ख़ुशी तव्हांखे पाण ई छिनणी पवंदी, ख़ुशी तव्हांखे पाण ईअं हासिलु करणी पवंदी माइंड डाइवर्ट करे। मां सिखियो आहे पंहिंजे, आई एम 41 जी एज ताईं मां, बट यूजुअली तव्हां ॿुधायो था एॾा कॉन्फिडेंट हो, बट छोकिरियूं त एज ॿुधाईंदियूं न आहिनि, मतलब एज ॿुधाइणु ॾाढी ज़रूरी आहे। हर एज जी पंहिंजी हिकिड़ी शक्ल आहे, हर एज जो पंहिंजो धरण आहे, लहण आहे। एज इन जे करे ॿुधाइजे कि अॻिलो माण्हू जेको 40-50 वारो आहे न, उहा बि थोरी उमेदु पकड़ींदो कि हा ठीकु आहे यार, जीअं मूंखे का छोकिरी ॿुधाईंदी यार आई एम 50, मां ख़ुशि थींदी आहियां कि यार एॾी मेंटेन्ड आहे, अलाह कंदो मां 50 जी एज ताईं एतिरी मेंटेन रही सघंदसि। ऐं कुझु न हूंदा आहिनि मेंटेन, त सोचींदा आहियूं ओ माय गॉड 35 में 50 जी पई लॻे, ख़्यालु रखिजे, इन खां पहिरियों जेकी चवंदी आहे मां 34 जी आहियां, मां शॉक थी वेंदी आहियां, त मूंखे लॻंदी 50 साल जी आहे, पर उहा 34 पे ॿुधाईंदी आहे, ऐं कूड़ पे न ॿुधाईंदी आहे, सच ॿुधाईंदी आहे, छो जो हुन पंहिंजे पाण खे सफ़ा ख़तमु करे छॾियो आहे डिप्रेशन में। हर ॻाल्हि जो ॾुख खणी अगरि हिकिड़ी औरत वेही रहंदी, राइट, वेरी गुड। मर्द खे ॾाढा ॾुख हूंदा आहिनि वीचारे खे, उनखे घर जी माई जो सभिनि खां वधीक ॾुख हूंदो आहे अगरि हुनखे तंग करे, पर मर्द पंहिंजे बिज़नेस में, पंहिंजे ॿारनि जे लाइ पैसा कमाइण में एतिरो बिज़ी हूंदो आहे न कि हुनखे ॾुख जो बि टाइम कोन हूंदो आहे। पर औरत जेकी अकेली वेठी आहे, उहा ॾुख में पंहिंजी अधु ब्यूटी त ख़तमु थी करे छॾे। So that's the point. Yes, beauty needs not a perfectionist. Beauty needs relaxation. Right. Beauty needs peace of mind, जंहिंमें तव्हांखे ॾुख न हुजे ऐं उहो ॾुख हटाइणु तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। बिल्कुलु, तमामु सही था ॻाल्हि कयो। अच्छा, जीअं हाणे तव्हां प्रोडक्ट्स एस्थेटिक सां गॾु प्रोडक्ट्स ज़रूरी आहिनि यूज़ कंदा रहो लाइफ? ॾाढो ज़रूरी अथव हिकिड़ो प्रोडक्ट पंहिंजी लाइफ में रखणु, कोई बि हिकिड़ो प्रोडक्ट रखो। जेका अॼुकल्ह जो माहौल आहे, जेको पोल्यूशन आहे, जेको माना ओवरऑल क्लाइमेट जो प्रॉब्लम थियो आहे सॼी दुनिया में हाणे, त डू यू रियली थिंक कि हाणे जेको असां वटि सभु टेक्नोलॉजी वधी वियूं आहिनि सभु, त इन्हनि शयुनि में जेकॾहिं पाण खे मेंटेन न कंदो या पाण शयुनि खे विज़िट्स न कंदो सही तरीक़े सां, उहो हमेशह प्रॉब्लम में रहंदो न, मतिलबु उहो सेटिस्फाई न हूंदो। पर जीअं तरीक़े सां तव्हां, दिस इज़ द फर्स्ट शो जंहिंमें मां आई आहियां, ऐं मज़र तव्हां मूंखे एतिरो रिस्पेक्ट ॾींदी आहे, तव्हां मुंहिंजो प्रोडक्ट भले मूंखे साम्हूं रखायो आहे, ॾेखारियो आहे, ऐं मूंखे कंहिं ॿिए शो में ईअं न थियो आहे, त मां इन ख़ासि तौर ते तव्हां मूंखे शो में एॾी रिस्पेक्ट ॾिनी आहे। तव्हांजे शो मां जंहिं बि मूंखे ऑर्डर कयो, उनखे मां 40% ऑफ कंदसि पंहिंजे हिन प्रोडक्ट ते, जेको बि तव्हांजो नालो वठंदो। दैट इज़ माय प्रॉमिस टू यू। थैंक यू सो मच। बट तव्हां हिकिड़ो बेसिक्स ओवरऑल सॼियूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, माना सिर्फ़ु तव्हां एज़ अ हिकिड़ा हूंदो, तव्हां सिर्फ़ु प्रोडक्ट सेल न कई आहे, तव्हां इट्स ओवरऑल तव्हां सभु प्रॉब्लम्स ॿुधाया कि सभु ओवरऑल प्रोग्राम में तव्हां सॼी ओवरऑल जनरल सोसाइटी जा इशूज़ खां वठी इंटर कने करे शयुनि खे ॻाल्हायो आहे। ऐं जीअं ॾिसो, छोकिरी अचे थी मूंखे चए थी डॉक्टर अमरीन मुझे प्लीज़ बताएं, मैं 36 साल की हूँ,
और मेरे मियाँ ने अभी रिसेंटली शादी कर ली है 18 साल की लड़की के साथ। मैं कैसे बन जाऊँ 18 की? मैं 36 से 30 की तो बन ही जाऊँ, कुछ भी करा कर, लाखों का काम करा कर, पर डॉक्टर अमरीन मैं 18 की कैसे बनूँगी? तो मां ने चवंदी आहियां फेस द फियर, भूल जाओ, तुम 18 की नहीं बन सकती। और क्या पता कि वो 18 की ऐसी प्यारी हो ही ना जो तुम हो, जो तुम्हारी नेचर है, जो तुम जो इखलाक आहे, जेको तुम प्यार सां ॻाल्हाई थी, या जेको तूं घर के खणी हली पई उन या ॿार खणी हली पई, उनखे उनजी तोखे जेको मानी जो ध्यानु आहे, हर शइ जो ध्यानु तोखे जेको आहे, थी सघे थो उहा 18 साल वारी छोकिरी सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ हुजे। थोरो वेट कर ऐं छॾे ॾे तूं अल्लाह ते, ऐं वक़्त सां गॾु अगरि उहा बि उनजे नसीब जी आहे त उहा बि रहंदी ऐं तूं बि रहंदी आहे। पर अगरि लड़ाई कबी रहिबी त न तूं रहंदी न हू रही सघंदो, हुन सां गॾु कुझु बि सही न रहंदो। ऐं वधीक में वधीक नुक़सानु औरत खे छा आहे? हुनजी ब्यूटी जो, जेके वधीक एंटी डिप्रेशन गोरियुनि थियनि, सैक्रिफाइस थी करे निंड जी गोरियुनि थियनि, जेके बग़ैर नालो। अच्छा, इहो बि तव्हां ॿुधायो बाक़ी ब्यूटी टैबलेट्स बि खाइनि था माण्हू हुनजे लाइ, दवाऊं बि खाइनि फॉर ब्यूटी, या फॉर ब्यूटी जेके टैबलेट्स खाइनि था न, उन्हनि जो लिवर में प्रॉब्लम थींदो। वाओ, दैट्स वंडरफुल। छो जे उन में बि स्टेरॉइड आहे, त टैबलेट खाइण खां बहितर आहे तव्हां सुठो हिकिड़ी डाइट खाओ, ॾाढी सुठी डाइट कयो। छो जे टैबलेट तव्हांजी लिवर खे प्रॉब्लम पहुचाईंदी, इंजेक्शन्स तव्हांजी किडनी खे। मां हर माण्हू खे हर शो में इहो ॿुधाईंदी आहियां, केतिरा बि माण्हू नाराज़ थींदा आहिनि, मां चवंदी आहियां त इन खां सुठो आहे पंहिंजे डाइट जो ख़ुदि ख़्यालु रखो। ऐं जेके निंड जी गोरियूं ख़ासि तौर ते मां चवां थी जेको खाए थो, उन जूं अखियूं तव्हां नोट कंदो डायलेटेड थी थियूं वञनि, साइज़ में थोरी वॾियूं। जॾहिं बि तव्हां कंहिंजूं अखियूं थोरी हल्कियूं वॾी साइज़ जूं ॾिसो पिया, वॾियूं डायलेटेड हुजनि, सम्झी वञो त उहो एंटी डिप्रेशन ते। तव्हां हुनखां पुछो, जीअं का वेठी हुजे छोकिरी तव्हांजे अॻियां या को छोकिरो जेको तव्हांखे नॉर्मल ॾिसंदो हुजे, पर तव्हांखे ईअं लॻे जहिड़ो तव्हांखे गौर सां पियो ॾिसे, त तव्हां हुनखां पुछिजो त तव्हां निंड जी गोरी त नथा खाओ? तव्हांखे फ़ौरन चवंदो हा 8 सालनि खां खां पियो, 4 सालनि खां खां पियो। उनजो पहिरियों साइड इफेक्ट इहो आहे जो नॉर्मल साइज़ खां अखि जी साइज़ थोरी वॾी थी वञे, ड्रूप करे थी वञे, उहा नथो सही थिए बोटॉक्स वग़ैरह खां। बोटॉक्स सां कोन थो थिए, नथी निंड अचे न, न सुम्हे माण्हू, न सुम्हे, जागे जहाद करे जागे रहे, आख़िर वो सुम्ही रहंदो। बिल्कुलु सही था चओ। या की कहंदा ॾिठो कमरी ॻाल्हि, हिकिड़ो असांजो सेगमेंट आहे पीस ऑफ एडवाइस। यस, असां तव्हांखे हिकिड़ी तस्वीर ॾेखारींदासीं, उनजे बारे में सोचिजो, उनखे तव्हां कुझु बि चवणु चाहियो त इट्स अप टू यू, जेको बि तव्हां कुझु उनखे चवणु चाहियो त लेट्स हिट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट। हाणे तव्हां छा चवणु चाहींदो? लाजवाब औरत जे लाइ छा माण्हू ॻाल्हाए, लाजवाब शख़्सियत, लाजवाब शख़्सियत। हिननि खे कॾहिं ज़िंदगी में न वार स्ट्रेट करण जी ज़रूरत पई, न हिननि खे ज़िंदगी में को वालो पाइण जी ज़रूरत पई, न ज़िंदगी में हिननि कॾहिं को पाज़ेब पातो या असांखे ॾेखारियो, न को कंगन पातो। इन्हनि जी सिर्फ़ु ज़बान जेकी ॾिसण में नथी अचे, जेकी सिर्फ़ु ॿुधण में अचे, उन्हनि सां हिननि दुनिया जो दिलि जीतियो आहे। हिननि जे लाइ मां छा ई ॻाल्हायां। बिल्कुलु इहा ई जेके तव्हां ॻाल्हि कई न ब्यूटी, तमामु हिकिड़ी वॾी ख़ूबसूरत ब्यूटी आहे इंसान। एंड आई थिंक शी इज़ द मोस्ट ब्यूटिफुल विमेन, छो जे जेकी अखियूं बंदि करे ॻाए ऐं बग़ैर सोचे कि मां कीअं पई लॻां या मुंहिंजा एक्सप्रेशन कहिड़ा पिया अचनि, उन खां वधीक बि का ब्यूटी थी सघे थी दुनिया में। राइट। नेक्स्ट, सनम आरी, वेरी ब्यूटिफुल, वेरी ग्रेसफुल। मां हिननि खे जॾहिं बि ॾिठो आहे ॻाईंदे, मां हमेशह ॾिठो आहे हिननि जे ॻाइण में हिकिड़ो ग्रेस आहे, ग्रेस ऐं नेचर बि ॾाढी कमाल अथनि, ऐं जेको हिन जो आवाज़ ॿुधे पोइ दिलि ई न चए उथण जो। बिल्कुलु। नेक्स्ट, मैडम मेहता अकबर राशिदी। मेहताब आंटी, शी इज़ वेरी नियर टू मी, शी इज़ माई मॉम्स वेरी गुड फ्रेंड। अच्छा। ऐं मुंहिंजी इलाही मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि आंटी सां। हिकिड़ो इलाही अर्सो पहिरां हिननि मूंखे चयो कि अची वञ तूं शो बिज़ में, ऐं मां वञी ट्रायल बि ॾिनो हो पंहिंजो, व्हाट डू यू कॉल इट, जेको कंदा आहिनि न ऑडिशन साइड जो, हिनजो लॉन्ग टाइम बैक 1998 में। ओके। पर आई कुड नॉट, आई वाज नॉट अलाउड टू, पर आई लव हर। ओके। नेक्स्ट, शर्मिला फारूकी। शी इज़ माई फ्रेंड। ओके। शी इज़ माई फ्रेंड एंड वेरी गुड एट हार्ट. Yes, she is reserved. She doesn't talk to everybody, but she is very good at heart. Very, very good. But I interviewed her, and she is wonderful. And she's specific. Har ke sath hi. Na kari. She is specific. Next, any word you want to say? He is my chachu. He is my father-in-law. Everything to me. मुझी main support. Allah साईं खां पोइ, मुझे बाबा खां पोइ, husband असां ख़बर आहे लाइफ में हूंदो ई हूंदो आहे गॾु। पर अगरि मुंहिंजो ये चाचू अंकल जेको अगरि मूंखे सपोर्ट न करे या मूंखे कंहिं हिकिड़े इन्हनि जे हथ में सभु शइ आहे। हीअ मूंखे हिकु ॾींहुं फ़ोन करे चवनि, अमरीन कल से तुम क्लिनिक नहीं जाओगी बेटा, मूंखे पंहिंजा शटर बंदि करणा पवंदा, एतिरी इज़त कंदी आहियां मां हिननि जी। नेक्स्ट हाणे हिन शइ लाइ छा
Imran is your husband, and what do you want to say? Any piece of advice? Look, I know you have a big respect, and but personally, I said always be the same. Never change a bit. हिकिड़े सेकंड जे लाइ कॾहिं न बदिलजो. सिंधी में ई हिननि खे चवां थी कि हिकिड़े सेकंड जे लाइ न बदिलजो, न मूंखे बदिलजो, न पंहिंजी सोच खे बदिलजो. इमरान भाई वॾी ॻाल्हि इहा आहे त इमरान भाई ॾाढो मतलब वो sometime he doesn't sound, he's sitting in a very CEO in a big position, but he never sound like he's a very down to earth and very kind of person. I like him the way he is. He always said beta ye kar do, beta koi mas मान के चयो त इंटरव्यू मूंखे ॾियण मूंखे यार मां छा ॻाल्हाईंदुमि. I asked him please come on the show. इन्होंने सच में पीस ऑफ एडवाइस हुई है कि प्लीज ये पीस ऑफ एडवाइस है कि ना खुद को बदलना ना मुझे बदलना. इमरान भाई बस वो अब सो हाणे असां प्रोग्राम जे लास्ट में आहियूं जी. मतलब अल्टीमेट असां वरी शुरू खां था चऊं जेको तव्हां ड्रीम ॾिठो हुयो एग्ज़ैक्ट उते ई आहियो. मां अहिड़ो ड्रीम ॾिठो ई कोन. मज़र में ख़्याल सां अलाए किथे पहुचाए छॾियो. मुंहिंजी सोच बि कोन्हे हिते छो ऐं छा थी करे आयो. मां डॉक्टर खे बि कोन थो अंडरस्टैंड कयां. ओवरऑल वाई यू आर सो सक्सेसफुल. हैव यू एवर रियलाइज के वाई यू आर सो सक्सेसफुल? I don't know I'm successful or not, but I just know that I'm busy all day and working, and I'm very happy कि असां ये opportunity ॾिनी आहे कि मां माण्हुनि जी कम पई कयां, पैसा वठी पर मदद पई कयां, उन्हनि जी हेल्प पई कयां उन्हनि जी ब्यूटिफिकेशन में. पर द ओनली थिंग आई रियलाइज़ एंड ऑफ द डे, राति जो सुम्हण खां पहिरियों जेको आउं सोचां थी, आई थिंक हेल्प अदर्स. इन कंटिन्यू करण पोइ हिकु नंढिड़ो ब्रेक आहे. ब्रेक खां वापसि काॾे वञो राजू सां गॾु. वेलकम बैक एंड जेको आहे असां लास्ट ब्रेक में आहियूं. अच्छा माना इहो बि पुछणु चाहियां त जेको बिज़नेस वारो तव्हां में हिकिड़ो आहे लेगेसी खे खणी हलियो या कमु कयो, इहो तव्हांखे शुरू खां ई हुयो नंढे करे बि न या फिर तव्हांजो? आई वाज़ ऑलवेज़ अ जॉब पर्सन. त मां जॉब कयां, सिर्फ़ु जॉब कयां, जॉब तां वापसि अचां ऐं मुंहिंजी ज़िम्मेदारी न हुजे लाइट बंदि करण जी, खोलण जी, स्टाफ जी, हिन जी. इहो त अलाह खे ख़बर ई, अलाह साईं खे प्लान्स ख़बर आहे मुंहिंजा की मूंखे छा करिणो आहे, कीअं अलाह साईं मूंखे हेसि ताईं ईअं पहुचायो आहे. अलाह साईं जो महिरबानी ऐं करम आहिनि. पर बाक़ी में जॾहिं तव्हांजो पंहिंजो कमु आहे तव्हांखे हिकिड़ो फ़ाइदो इहो थिए थो कि तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो. इहे तव्हां जेतिरो सस्तो करणु चाहियो करे सघो था, पेशेंट खे जेतिरो कैटर करे सघो था ऐं पंहिंजी मर्ज़ी हलाए सघो था. अच्छा ॿी हिकिड़ी शइ तव्हांखे पुछंदुमि, जेके छोकिरियूं आहिनि कहिड़े बि क़िस्म जो नंढे खां नंढो कमु या कारोबार या बिज़नेस या काई बि शइ आउटलेट या कुझु बि डेवलप करणु चाहिनि थियूं, के सोचंदा आहिनि, के माण्हू कंदा आहिनि, के फेल थींदा आहिनि, त उन्हनि जे लाइ तव्हांजी छा अंडरस्टैंडिंग आहे? जेके असां वटि सिंध में खोड़ सारियूं छोकिरियूं आहिनि जेके तव्हां वांगुरु थियणु चाहिनि थियूं या ॿियो को कमु करणु चाहिनि ज़िंदगी. फेलियर त पार्ट आहे लाइफ जो. असांखे बि ॾाढा फेलियर मिलिया. असांखे त सक्सेस खां पोइ बि विच में धोखा बि मिलिया पंहिंजे नियरेस्ट माण्हुनि खां. पर का ॻाल्हि कोन्हे. तव्हांखे 2 ॾींहं 3 ॾींहं निंड न ईंदी, तव्हां छतनि खे ॾिसंदो, तव्हां जाॻंदा रहंदो, तव्हां सोचींदो त असां छो थियो, ऐं चोथे ॾींहुं तव्हां उथी वेंदो. जीअं हिकिड़ो ऑपरेशन थिए थो, तव्हां उथी नथा सघो अॻिले ॾींहुं, ऐं 10 ॾींहंनि खां पोइ यू आर वॉकिंग एंड मूविंग अराउंड एवरीवेयर यू वांट टू. ईअं ई मां तव्हांखे चवां थी कि हिमत न हारजे. बसि जॾहिं माण्हू गिव अप करे थो न, इहा ॻाल्हि त अलाह साईं खे बि कोन्हे पसंदि. गिव अप माण्हू न अलाह खां करे, न पंहिंजे पाण खां करे, न पंहिंजे कम खां करे. माण्हू पियो हले ऐं पंहिंजो कमु कंदो रहे, हारींदो वेंदो. ऐं अगरि अलाह साईं हुनजे नसीब में उनजी नियत ॾिसी वरिती त उनजी नियत केतिरी साफ़ आहे, वो हिकु ॾींहुं ज़रूरु सक्सेसफुल थींदो. अच्छा तव्हां हमेशह न शुरू खां मां कंटिन्यू नोट कई आहे शो में ॻाल्हि, त तव्हां हमेशह नियत ई ॾाढी हमेशह ॻाल्हि कंदा आया आहियो कंटिन्यूस हर डिफरेंट एक्सपेक्ट्स में. त नियत जो केतिरो अमल दख़ल आहे? नियत ई आहे एक्चुअली. नियत ही आहे त मां हिते अची वेठी आहियां, तव्हां मूंखे सॾियो त मूंखे अचिणो आहे शो ते. मां पंहिंजे माइंड में नियत ठाही की मूंखे वञिणो आहे. दो आई वॉन्टेड टू स्लीप. कल्ह खां सुता कोन्हे, ख़ानदान में शादी पई हले. पर देन आई वाज़ लाइक नो यार, तव्हां अदा मूंखे एतिरी रिस्पेक्ट ॾिनी, आई हैव टू गो. सॼियुनि ॻाल्हियुनि में मथां नियत अथव. कंहिंजे लाइ तव्हां कुझु करणु चाहियो था सक्सेस में बि, अगरि तव्हांखे अञा अॻियां वधिणो आहे त तव्हां जीअं मां टारगेट ठाहींदी आहियां सुबुह जो फजर ई सिर्फ़ु मुंहिंजो टाइम आहे. पंहिंजे पाण सां ॻाल्हाए मां चवंदी आहियां यार आज मैं ना अगर 30 पेशेंट देखूंगी, 40 पेशेंट देखूंगी ना, 5 फ्री करूंगी अपनी मर्जी के.
अपनी मर्ज़ी डिसाइड कंदा हो पंहिंजी मर्ज़ी ते ऑन द स्पॉट डिसाइड करनी आहे, सडन सरप्राइज़ उन्हनि खे करनी आहे कि डोंट पे। सिर्फ़ छो जो कुझु माण्हुनि खे तव्हां चार्ज न कयो, तव्हांखे चवंदा क्या आपने प्रोडक्ट एक्सपायर यूज़ किया, थैंकफुल न हूंदा अथव। कुछ चवंदा क्यों फ्री किया, कुछ अहिड़ा रूड उन्हनि चवंदा आहिनि ख़राब प्रोडक्ट था क्या, क्यों किया। त अॼुकल्ह नेकी करणु बि ॾाढो ॾुखियो कमु अथव। ॾाढो ॾुखियो कमु आहे। बट तव्हांजी 5 माण्हू डिसाइड करे छॾिया आहिनि, ॾींहं में 5 माण्हू सेलेक्ट कंदी आहियां। अच्छा। ऐं उन्हनि खे सडन सरप्राइज़ काउंटर ते मिलंदो आहे, छो जो ॿिया त पेशेंट वेट कंदा आहिनि, ॾिसंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त ॾाढो ग़लति थी वेंदो। त मां पंहिंजी मैनेजर खे चई छॾींदी आहियां कि डोंट चार्ज हर। का शइ हुनजी मूंखे वणी वञे, का हुनजी ॻाल्हि मूंखे महसूसु थिए त का शइ विकिणी आई आहे, पंहिंजो प्रोडक्ट कुझु शइ विकिणी आई आहे कमु कराइण, मूंखे भले ॿुधाए बि न, ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि मां ख़बर पए, का मूंखे ख़बर पए बसनि में धका खाई आई आहे, हस्बैंड सां कूड़ ॻाल्हाए आई आहे, कि ॾंद चेक कराइण बि वञा। बसि का अहिड़ी शइ हूंदी आहे मज़र, जिते तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि तव्हांखे मदद करणी आहे। ऐं अगरि तव्हां अलाह खे दिमाग़ में रखे 2 हिकिड़े 3 4 5 माण्हुनि जी मदद कयो, तव्हांजी चांदी आहे पोइ। बिल्कुलु। कॾहिं अहिड़ो मूवमेंट आयो तव्हांजो तव्हां फील कयो हुजे त आई शुड क्विट, अमरीन आई शुड क्विट नाउ, यू शुड क्विट नाउ, इट्स इनफ, नाउ एस्केटिंग इज ओवर, इज देयर एनी मूवमेंट इन योर लाइफ? नॉट येट। मुंहिंजी दिलि रोज़ चए थी कि नया कम कयां, नयो कमु सिखां, क्विट करण जी, थकण जी, अञा ताईं मां थकी कोन आहियां। अच्छा, in the next 5 years, where do you want to see yourself? I will only work till I turn 50. I have decided. You decided? I have decided. I will resign not at the age of 60. I will resign from all of the work at the age of 50. Why? Because my son, Suleiman, he always says, Mama, I have one dream. You're working like anything. We don't need your time. We love you, we don't need your time. पर ये जो अमरीन रोशन है, डॉक्टर अमरीन रोशन, डॉक्टर अमरीन रोशन विल टर्न इनटू डॉक्टर सुलेमान रोशन। मैं बनूंगा आपकी जगह पे, और मेरी मम्मा 50 साल के बाद सिर्फ ज़िंदगी को एंजॉय करेगी। 60 साल के बाद नहीं, 50 साल के बाद घूमेंगी फिरेंगी, खाएंगी पिएंगी जैसे दूसरी औरतें करती हैं, क्योंकि अमरीन रोशन बन जाएगा सुलेमान रोशन। मम्मा मैं करूँगा आपका काम। So you think you work every day, I'm working, Mazhar, I'm working. You are working all since... day. No, I'm not asking, you are working since like at the age of? I'm working since 17 years and I have started working since 2008 and उन खां पहिरियां 6 साल हॉस्टल जा, पर 2008 खां मां पंहिंजे पेरनि ते बीठी आहियां। मुंहिंजा ॿार पैदा थींदा रहिया, वॾा थींदा रहिया, and I'm working and I'm very happy. This is my passion. पर मुंहिंजे पुट खां मथे त का ॻाल्हि ई कोन्हे। मुंहिंजो पुटु मूंखे फरमाइश रखे वेही रहियो आहे कि आपकी 50th बर्थडे पे मैं आपका सारा काम कह दूंगा, रोक दो मम्मा। That's fine, but you just want to live the life. मतलब तव्हां सभिनी चीज़ खे बैलेंस कयो। Then I want to give time to my husband. Yeah. I want to spend time with him, quality time. Then I want to spend time with my kids, their grandkids and my family. छो जे मां नथी चाहियां हर वक्त कम करे करे ज़िंदगी खे ख़त्म कयां। This is about how I just want to know, just ही जेको असां 2-3 मिंट बचा आहिनि शो में, just want to कि अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो, तव्हां कामयाब बि थींदा ऐं तव्हांखे अल्लाह साईं हलाए थो ऐं तव्हांजी नीयत साफ़ आहे। कुझु शयूं थो पुछणु चाहियां, तव्हांजो तव्हांजी वालदा सां रिलेशनशिप कीअं रहियो आहे? बहितरीन। अम्मी जान सां, बाबा जान सां, ॿिन्हिनि सां इन्हनि असांखे अहिड़ी परवरिश ॾिनी आहे जो अॼु मां सम्झां थी त अगरि केरु प्रोसीजर कराइणु अचे थो त 5 मिनटनि जे प्रोसीजर खां पोइ 25 मिनटनि ताईं जेको कचहरी थो करे कि आप मुझे बहुत अच्छी लगी, आपका बात करना बहुत अच्छा लगा। दिस इज़ ऑल माई मम्मा एंड माई बाबा एंड मी। अम्मी अब्बा जी असांखे परवरिश करी आहे, जे तरीक़े सां उन्हनि असांखे सेखारियो आहे लाइफ जूं क्वालिटीज़ ऐं कीअं तव्हांखे रहणो, बसि हर शइ उन्हनि असांखे सेखारियो आहे त इंसान खे हुअणो कीअं घुरिजे। बाबा चवंदो आहे भले कम पढ़ियल लिखियल हुजे माण्हू, पर माण्हू में तहज़ीब बराबरि हुजे। अच्छा, इहो पुछणु चाहियां त लाइफ में न हर माण्हू जी कुझु ख़्वाहिशूं रहिजी वेंदियूं आहिनि, सेक्रीफाइस बि कंदो आहे। तव्हांजूं कुझु ख़्वाहिशूं रहियूं? रहिजी वयूं ऐं उन्हनि हर शइ पूरी न थींदी आहे ज़िंदगी में, ऐं हर ख़्वाब बि पूरो कोन थींदो आहे ऐं माण्हू कॾहिं परफेक्ट बि नथो लॻी सघे। कुझु शयूं रहिजी वेंदियूं आहिनि मज़र, मुंहिंजी बि का ॿ शयूं रहिजी वयूं आहिनि, बिल्कुलु, ऐं रहिजी वयूं आहिनि त बसि उहे रहिजी वयूं आहिनि, हाणे उहे नथी मिली सघनि। अच्छा, लाइफ में न माण्हू डिसीजन्स खणंदो आहे, कमु कंदो आहे, भले ॿुधायो न, जस्ट लास्ट पेज में हूं त अहिड़ो को रिग्रेट आहे या डिसीजन कयो हुजे या रिग्रेट हुजे, तव्हां कॾहिं कॾहिं सोचंदा हुजो पंहिंजो पाण सां, ओ माय गॉड मूंखे हीअ शइ न करणु खपंदी? हा, रिग्रेट्स आहिनि। रिग्रेट हिकिड़ो न हूंदो आहे, रिग्रेट ॾाढा हूंदा आहिनि लाइफ में। ज़िंदगी में कुझु अहिड़ा रिग्रेट हूंदा आहिनि जेके तव्हां चवंदा त ओ गॉड काश इहो साल न अचे हा, काश ईअं कयूं न हा, ऐं ईअं न कयूं हा त केॾा ख़ुशि हुजूं। छो जे जेको गिल्ट ट्रिप आहे न, उहो तव्हांखे अलाए किथे थो वञी पहुचाए, ऐं हर माण्हू जी ज़िंदगी में आहे, मुंहिंजी ज़िंदगी में बि आहे। आर यू सिंपल पर्सन, लाइक
सिंपली जो जेकॾहिं अॼु मां तव्हांखे पुछंदो जेकॾहिं तव्हां वटि सभु कुझु हली वञे हा लेट सपोज तव्हांजो स्टेटस थी वियो आई एम टॉकिंग अबाउट द मटीरियल थिंग्स हा हा त तव्हां रही वेंदो सिंपल मां चाहींदी आहियां कि ज़िंदगी मूंखे ईअं गुज़ारणी आहे जो हिकिड़ो कमिरो हुजे उन हिकिड़े कमरे जे अंदरि मां तव्हांखे सफ़ा रियलिटी ॿुधायां पई हा हा हिकिड़ो कमिरो हुजे उन में हेठि गदो लॻियलु हुजे सॉफ्ट क़िस्म जो सख़्तु पिलो हुजे मूंखे पिलो सख़्तु वणंदा आहिनि सख़्तु जेको ॿहिराणियुनि में मिलंदा आहिनि या मुल्तान में मिलंदा आहिनि कड़क पिलो हुजे ऐं यू कैन लिव द लाइफ ऐं पखो हुजे ऐं न हुजे फ्रिज न हुजे एसी छो जे पूरनि 12 महीननि में अलाह साईं हर ग़रीब अमीर लभे एसी जो मौसम आंदो आहे हा बिल्कुलु उहो जेके 2 महीना हूंदा न थधिकार वारा उहो न जॾहिं असां 8 महीना 9 महीना इंतज़ारु कंदासीं पर उहो हिकिड़ो फ्लैट हुजे न बंगलो हुजे न मासियूं हुजनि न नौकर हुजनि ऐं सुकून हुजे ऐं के तानो न हाणे को टॉन्ट न करे को तंग न करे रही वेंदो तव्हां मां उन घर में उन फ्लैट में सॼी ज़िंदगी रही सघां बिल्कुलु रही सघो था अच्छा लेट आई एम जस्ट आस्किंग जेकॾहिं तव्हांजी बी ऑनेस्ट हाणे टोटल तव्हां अम्बरीन खे तव्हां पीएमसी नंढो घर नंढे हूंदे यादि कयो वालदा 4 पेज पूरी ज़िंदगीअ ते हिन वक़्तु ताईं अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं पूरी ज़िंदगीअ ते तव्हांजी ज़िंदगीअ ते को किताबु लिखियो वञे त किताब जो टाइटल छा हूंदो वफ़ा वफ़ा बसि इन वफ़ा में सॼी कहाणी आहे मुंहिंजी बिल्कुलु अंडरस्टैंड बसि उहो जवाबु तव्हां ॾेई छॾियो वॾो जवाबु आहे पर्सन शुड अंडरस्टैंड इंसानु जॾहिं वांदो हूंदो आहे न अकेलो पोइ माण्हू पंहिंजो पाण सां बि ॻाल्हाईंदो आहे ऐं तव्हां ॻाल्हाईंदो पंहिंजे पाण सां तमामु घणो ऐं जेकॾहिं ॻाल्हाईंदा हो त जेके पंहिंजो पाण खां सवाल कंदा हो त उन जा जवाब तव्हां वटि हूंदा हा मुंहिंजियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि पंहिंजियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि असांजूं कॾहिं कॾहिं असां कंहिंखे तमामु घणो प्यारु ॾेई छॾींदा आहियूं ऐं उहो प्यार जो एतिरो हक़दार बि न हूंदो ऐं जॾहिं तव्हां कंहिंखे एक्स्ट्रा प्यारु ॾेई छॾींदा आहियो त उहो फॉर ग्रांटेड थी वेंदो फॉर ग्रांटेड अच्छा जेकॾहिं तव्हांजो फॉर इंस्टेंस ईअं थींदो न आहे जेकॾहिं तव्हांजो ॿीहर जनम थी अचणु थिए त छा थी अचणु चाहींदो एज़ अ डॉक्टर अम्बरीन थींदो या कोई न आई डोंट देन आई वोंट बी अ डॉक्टर आसान जर्नी कोन्हे मुंहिंजी अच्छा ॾुखी जर्नी रही आहे ॾुखी जर्नी स्ट्रगलिंग रही आहे स्ट्रगलिंग रही आहे पहिरियां त मां मर्द पैदा थियां औरत न राइट ताकी मूंखे डिसीशन पावर्स जेके आहिनि मुंहिंजा स्ट्रॉन्ग हुजनि थोरा ॿी ॻाल्हि इहा की वाक़ई में एॾा पॉडकास्ट कया आहिनि ऐं मां एतिरा शो कया आहिनि मूंखां कंहिं एतिरो अहिड़ो को सुवालु पुछियो न आहे एॾी संजीदगी में केरु खणी न वियो आहे शो हैज़ बिकम ग्रे पर आई लाइक इट के अगर वाकई में इफ आई वुड if you were reborn yes I would have just been a plant be a plant just a plant living not a non living thing पर plant जेको माण्हू पाणी लॻाए उनखे हली वञे बिल्कुलु जेके बि माण्हू रहिया आहिनि तव्हांजी लाइफ में माना क्लास फेलोज़ खां वठी टिल अॼु ताईं कॾहिं तव्हांखे कंहिं सम्झो हा तव्हां दिलि जी ॻाल्हि रूहानी ॻाल्हि सुठा माण्हू मिलिया आहिनि मूंखे सुठियूं दोस्तूं हमेशह सुठियूं दोस्तूं मिलियूं आहिनि जंहिं मूंखे सम्झो आहे जंहिंखे मां सम्झो आहे ऐं हेल्पफुल अच्छा आख़िरी सवाल पोइ प्रोग्राम नेक्स्ट प्लान छा आहे केसि ताईं छा कंदो मतिलबु हिन बिज़नेस खे वठी करे 50 सालनि ताईं उहो त ॿुधायो था मां ॾाढो कमु कंदसि हर जेको कुझु हा इनशाला हर नई शइ खणी ईंदसि सस्ते में हर महांगी शइ खे सस्तो कंदसि हर नई शइ खे नए प्रोसीजर्स खे नए इलाजनि खे महांगी मशीनुनि खे वठी अची पाकिस्तान में सभिनि मां कराची में पाकिस्तान में सस्तो कंदसि इहो शौक़ु आहे मुंहिंजो बिल्कुलु आख़िर में कोई मैसेज ॾियणु चाहियो था जेके छोकिरियूं जेका नवाबश वारी कॉलेज आहे छा चवंदा हुनखे PMC पीपल्स मेडिकल कॉलेज हाणे नालो चेंज थियो आहे हाणे चेंज थियो आहे उन हॉस्टल ते कॾहिं वञणु थियो आहे तव्हां कॾहिं कॉलेज दिलि चई थो वरी इलाही सालनि खां त मां न वई आहियां पर ॾाढो यादि ईंदो आहे मूंखे यादि ईंदो तव्हां हुनजी 10 रुपए जो सालन ऐं 3 रुपए जी रोटी 3 रुपए रोटी अच्छा कुझु मैसेज ॾियणु चाहियो था मां डॉक्टरनि खे जेके तव्हां वांगुरु थियणु चाहियूं थी एनी मैसेज टू द इवन छोकिरियुनि खे मैसेज ॾियणु चाहियो था जेके सिंधी ॾिसनि या पूरी दुनिया ॾिसनि था ज़िंदगी ॾाढी ॾुखी शइ आहे हिकिड़ो ॾाढो ॾुखियो ट्रैवल आहे ज़िंदगी पर गिव अप कोन्हे करिणो हर ॾुखे मसइले मां निकिरणो आहे अलाह साईं खे यादि करे ऐं यकीन कयो अलाह खे यादि करण में ऐं अलाह खां घुरण में तव्हांखे कॾहिं न हिचकिचाइणो घुरिजे की घणो घुरी छॾियो आहे अलाह साईं त चए थो न जेतिरो घुरो मां ॾींदसि त बसि सिर्फ़ु अलाह में उमेदु रखो ऐं निकिरी पओ पंहिंजे सफ़र ते थैंक यू सो मच इट्स ऑनर ऐं उमेद कयां थो ॾाढो मज़ो आयो को सवाल रहिजी वियो त ॿुधायो न नथिंग एट ऑल थैंक यू सो मच शो में मज़ो आयो ॾाढो मज़ो आयो ऐं बिल्कुलु लॻो जहिड़ो मुंहिंजो को भाउ वेठो आहे असां हिकिड़ी फैमिली हिकिड़ी घर जी ॻाल्हि आहे बिल्कुलु थैंक यू
थैंक यू सो मच. सो वेल ॾाढी मज़ेदार क़िस्म जी कचहरी आहे. ॾिसो त केॾो डिफरेंट लाइफ जा सभु पहलू डिस्कस कयासीं ऐं हिन ते बि ॻाल्हायोसीं, फील्ड ते बि, मेडिकल ते बि, एस्थेटिक ते बि, पर्सनल लाइफ ते बि. तव्हां सम्झो त हर इंसानु साॻियो ई आहे ऐं हर इंसानु जीअं तव्हां हो सभु ईअं ई आहिनि. सिर्फ़ु को माण्हू ज़िंदगीअ में कोई स्टेप खणंदो आहे ऐं ज़िंदगी में किथे न कुझु अचीव करे वेंदो आहे. सो इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं गेस्ट सां मिलंदासीं, कचहरी कंदासीं. खोड़ सारो ख़्यालु रखिजो. टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़.